खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम सलाम सुन में अमा सभिनी खे भलीकार चवंदासीं। हिकिड़ो नओं साल आहे, नए साल जो आगाज़ आहे। 2017 में असां दाख़िल थी चुका आहियूं। सो अमां सभिनी खे नए साल जूं हिकु भेरो ॿीहर वाधायूं हुजनि। अलाह करे तव्हां ख़ुशि हुजो। ही साल अव्हांजो इलाही घणो भरपूर गुज़रे ऐं पोयों साल जेकॾहिं अव्हांजो सुठो न रहियो ज़िंदगीअ में, काई ॻाल्हि न आहे, ज़िंदगी में थींदो रहंदो आहे। त कॾहिं इंसानु भरीअ में हूंदो आहे, कॾहिं भाकुर में हूंदो आहे। इहे सभई शयूं हूंदियूं आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी खे मिली करे सुहिणो ठाहींदियूं आहिनि। ऐं इहे सभई रंग आहिनि। हाणे ॾिसो, अछो ऐं कारो रंग या इन खां अलावा जेके रंग आहिनि, हाणे ज़रूरी न आहे त हर रंग अव्हांखे वणंदो हुजे। कुझु रंग हूंदा आहिनि जेके अव्हां सभिनी खे तमामु घणा पसंदि ईंदा आहिनि ऐं उहे रंग एतिरा त अनमोल हूंदा आहिनि जो अव्हां पंहिंजी ज़िंदगी मां उन्हनि खे कॾहिं बि कढणु न चाहींदा आहियो। पर कॾहिं कॾहिं वरी कुझु मजबूरियूं अहिड़ियूं अची वेंदियूं आहिनि जिन जे करे अव्हांखे उन्हनि रंगनि जो इंतिख़ाब बि करिणो पवंदो आहे जेके अव्हांखे बिल्कुलु बि पसंदि न हूंदा आहिनि। सो तॾहिं मां चयो त ज़िंदगी आहे ऐं ज़िंदगी जो हर रंग तमामु घणो ख़ूबसूरत आहे। हाणे अव्हां ते डिपेंड करे थो त अव्हां उन रंग खे कीअं था इस्तेमालु कयो ऐं उन रंग मां अव्हां कीअं फ़ाइदो वठो था। ख़ैर, नओं साल आहे, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे वाधायूं। पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि बि हिन महिल मां ॾिसो पिया ऐं अॼोको प्रोग्राम असां सोचियो त साल जो आगाज़ कुझु बहितरीनु कम सां करणु खपे। हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे त अदब ख़ासि करे ऐं अदबी मैदान में जेके ॼाणू शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे ज़िंदगीअ ते, उन्हनि जे फ़न ते, उन्हनि जे फ़िक्र ते असां ॻाल्हायूं। ऐं इहे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स असां पोएं साल में बि कया, हिन साल में बि इंशाअल्लाह कंदासीं ऐं उमेदु आहे त तव्हां सभिनी खे तमामु घणा पसंदि ईंदा। सो अॼोको प्रोग्राम हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत जे नाले कयूं था जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ में एतिरा कम कया आहिनि जो यकीन कयो मूंखे नथो लॻे त हीअ असां वटि एतिरो घणो टाइम आहे जो उन जी ज़िंदगी खे या उन जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पासनि खे या उन जे कम जे हवाले सां असां अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल या जेके शयूं ज़हन में आहिनि उनखे खोले करे अव्हां जे साम्हूं पेश करे सघंदासीं। पर कोशिशि ज़रूरु कंदासीं त जेतिरा पासा अव्हां जे साम्हूं रखी सघूं था ओतिरा पासा अव्हां जे साम्हूं रखूं। ऐं उन शख़्सियत पंहिंजी ज़िंदगीअ में यकीन कयो एतिरो कमु कयो आहे, घणरुखी शख़्सियत। ऐं एग्रीकल्चर हुजे, अदब जो मैदान हुजे, तहक़ीक़ जो कमु हुजे या ईअं चइजे त ज़ाती ज़िंदगी में जेके कमकारियूं इंसान जूं थियनि थियूं, हर लिहाज़ सां पंहिंजो पाण खे मनरायो। ऐं किताब जेके लिखिया उहे यकीन कयो एतिरा बहितरीनु आहिनि जो जॾहिं अव्हां उन्हनि शयुनि खे पढ़ंदो त अव्हांखे वाक़ई अंदाज़ो थींदो ऐं अहसासु थींदो त मां जेका ॻाल्हि कयां पई उहा बिल्कुलु सही पई कयां। ऐं जॾहिं तहक़ीक़ जो एलिमेंट असां चवंदा आहियूं त अॼोके दौर में जेके लेखक आहिनि उहे लिखनि त था, पर अफ़सोस सां तहक़ीक़ जो एतिरो उन में उनसर कोन आहे। पर माशाअल्लाह जंहिं शख़्सियत ते अॼु असां प्रोग्राम कयूं पिया उन्हनि तहक़ीक़ी कमु इलाही घणो कयो आहे। ऐं ख़ासि करे जेकॾहिं मां एग्रीकल्चर जी ॻाल्हि कयां, एग्रीकल्चर हिकिड़ो अहिड़ो चैप्टर आहे, हिकिड़ो अहिड़ो टॉपिक आहे जंहिंखे थी सघे थो त किथे वेही करे कॾहिं डिस्कस कयो वियो हुजे, पर अहिड़े तरीक़े सां स्क्रीन ते या उनखे किताबनि में लिखणु, उन ते तहक़ीक़ करणु, इहो हिकिड़ो इलाही घणो ॾुखियो मरहलो आहे। पर उन जे बावजूदि जेकॾहिं इहो कमु थिए थो त मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठी ॻाल्हि आहे। हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं केलनि जो फ़सुलु ऐं केलनि जे वणनि में हिकिड़ी अजीब क़िस्म जो वायरस चइजे या का बीमारी चइजे हुई। सो उनखे उन प्रॉब्लम खे फाइंड करण जे लाइ ऐं इहो पतो करण जे लाइ त इहो छा आहे, असांजी जेका गवर्नमेंट आहे पाकिस्तान जी उन ॿाहिरी मुल्कनि खां टीमियूं घुरायूं हुयूं ऐं उहे टीमियूं बि कोन ॿुधाए सघियूं हुयूं त इहा कहिड़ी बीमारी आहे ऐं इहो जेको फ़सुलु आहे उहो छो पियो ख़राबु थिए। पर उन शख़्सियत ॿुधायो ऐं उन शख़्सियत अहिड़े नमूने ॿुधायो, यकीन कयो जो उनखे हुकूमती एज़ाज़ सां बि नवाज़ियो वियो। सो असां ॻाल्हि कयूं पिया अॼोके प्रोग्राम में जनाब M.H. पंवर साहिब जी, जिन पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणो कमु कयो आहे। सो मां नथी भायां त उन्हनि जी शख़्सियत ते मां एतिरो बहितरीनु ॻाल्हाए सघां थी। सो इन करे असां सोचियो त छो न अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे हिते मदऊ कजे ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ ते, उन्हनि जे कम जे हवाले सां, उन्हनि जे फ़िक्र जे हवाले सां असां हिते ॻाल्हायूं ऐं अव्हां सभिनी खे ॿुधायूं त हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेको हिकिड़े ॻोठ में जनमु वठे थो, उते पंहिंजी तालीम मुकमल करे थो, तालीम मुकमल करण खां पोइ वरी ॿाहिरि मुल्क वञे थो, उतां डिग्रियूं हासिल करे वरी पंहिंजे मुल्क वरे थो ऐं आम माण्हुनि जे लाइ कमु करे थो। यकीन कयो इलाही वॾो कमु आहे जेको हर इंसान जे वस जी ॻाल्हि कोन आहे। ख़ासि करे उहे माण्हू जेके सम्झंदा आहिनि त असां ॻोठनि में रहूं था, असां वटि तालीम जो को निज़ाम कोन आहे, असां वटि स्कूल कोन आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में M.H. पंवर साहिब जी ज़िंदगी उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो आला मिसाल आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगी खां अव्हां सभिनी खे सिखणु खपे। सो जेका पर्सनैलिटी, जंहिं पर्सनैलिटी खे असां मदऊ कयो आहे ऐं कुझु ॿिया महिमान बि आहिनि जेके थोरी देरि खां पोइ असांखे जॉइन कंदा। सो माशाअल्लाह अॼु मूंखे हिते बैनर बि नज़र अचे पियो ऐं उमर सूमरो अकेडमी
हिकिड़ी अहिड़ी अकेडमी आहे जंहिं तमामु घणा किताब शाया कया आहिनि, ख़ासि करे M.H. पंवर जे हवाले सां हिन जो तमामु घणो कमु थियल आहे। सो यकीनन अव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त अॼोके प्रोग्राम में केरु मौजूदु आहे। तमामु बहितरीनु पर्सनैलिटी, उन्हनि बि पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणो कमु कयो आहे, काफ़ी किताब लिखिया आहिनि ऐं उमर सूमरो अकेडमी जा माशाअल्लाह सां सरपरस्त आहिनि जनाब उमर सूमरो साहब। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद ऐं अव्हांखे भली कार चवंदसि थोराइता आहियूं जो हिन ख़ासि प्रोग्राम में अव्हां जॉइन कयो आहे। लख थोरा अव्हांजा। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हां अॼु जंहिं माण्हू जे नाले सां हीउ प्रोग्राम जंहिंखे अर्पियो आहे उन जे लाइ अगरि वन लाइनर अगरि हिकिड़ी लाइन सां अगरि मां शुरू कयां त मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त सिंध खे सम्झणो आहे त M.H. पंवर पढ़ो। हिकिड़ी लाइन आहे जेका तव्हां मतिलबु को बि माण्हू M.H. पंवर साहिब खे पढ़ण खां पोइ इन लाइन खे ग़लति कोन करे सघंदो। M.H. पंवर साहब माशाल्लाह 81 साल कुझु महीना जी उमिरि में वञी उन्हनि जो लाॾाणो कयूं त इन में कमु त हुननि 19 सालनि जी उमिरि में शुरू करे छॾियो हो। पहिरियों किताबु जेको हुननि जो आयो आहे सो उन महिल उन्हनि जी उमिरि आहे 20 साल। मुस्लिम औरत जेको 1945 में 1950 में M.H. पंवर साहिब जो जनमु थियो आहे 5 दिसंबर ते, त 5 दिसंबर 1950। ॾिसो न टाइम ॾिसो, साल ॾिसो, ॾींहुं ॾिसो। त 20 सालनि जी उमिरि में 1945 में हुननि पहिरियों किताबु लिखियो आहे मुस्लिम औरत, जेको ख़ैर उन पंहिंजे ज़माने में त ॾाढो तकरारी थियो ऐं M.H. पंवर साहिब जे लाइ फ़तवा बि हलिया त इहो कफ़र आहे, छो त उन में हुयो परदे जे हवाले सां मज़हबनि जे औरत जो जेको मक़ाम माशरे में हुजणु घुरिजे। छो त ॻाल्हि इहा त M.H. पंवर साहिब जी नज़र जेका आहे सा थोरड़ी कान्हे। असां वटि सिंधी में चवंदा आहिनि त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके गोॾे ताईं पंहिंजे ताईं मस ॾिसंदा आहिनि, के हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि घणो परे ॾिसंदा आहिनि। M.H. पंवर साहिब घणो परे अॻिते पंहिंजी जाइ ते पर पोइते बि घणो परे ताईं ॾिसंदो मतिलबु ॾिठो आहे। तव्हां हिकिड़े हंधि हाणे हिकिड़ो किताबु अञा साईं जो कोन आयो आहे, मतिलबु सिंधी में कोन आयो आहे, अंग्रेजी में त 1964 में पहिरियों छपियो, उन खां पोइ उनजा एडिशन सुधरंदा 1969 में फाइनल छपी। ग्राउंड वाटर इन हैदराबाद एंड खैरपुर डिविजन्स। तॾहिं वन यूनिट हो त हुई त सिंध, पर डिविजनूं टोटल 2 हुयूं। सिंध न चई सघिबो हो, सिंध सूबो ख़तमु करे छॾियो हुन नंबर ॾोहो सिंध चवणु, पोइ तंहिंजे करे हुन लिखियो हैदराबाद एंड खैरपुर डिविजन्स। त उन में हिकिड़े हंधि लिखे थो त उन ते अॻिते हली ॻाल्हि थींदी वधीक, पर मां सिर्फ़ु उहे लफ़्ज़ कोट थो कयां त तारीख़ी पार जेके आहिनि, ख़ासि तौर ते काछे जे हवाले सां थो लिखे। तारीख़ी पार जो मतिलबु आहे को बि सुञाणप जो ॾे, जीअं चवंदा आहिनि फलाणे जा पार ॾे, निशानी ॾे, पार पता ॾे। त तारीख़ी पार, काछे जा तारीख़ी पार लहण जे लाइ इंसान खे हाल त छा, माज़ी त छा, पर धरती जोड़ जुगनि में झागड़ो थो पए। धरती जोड़ जुग आहिनि मतिलबु उहे जॾहिं धरती ठहे थी पई। हाणे धरती ठहण जा M.H. पंवर साहिब जे किताबनि मां जेको अॼु ॻाल्हाईंदुसि सो उहो हूंदो जेको M.H. पंवर साहिब खां मूं सिखियो आहे। छो त मुंहिंजी पंहिंजी का रिसर्च कान्हे, पंहिंजो को इल्मु कोन्हे, सची ॻाल्हि थो ॿुधायां। मूं जेको बि बल्कि मां इन जो एतिराफ़ अॻे ई करे चुको आहियां। हिन मुंहिंजे किताब हिकिड़े में मतिलबु मूं तर्जुमो साईं जो कयो, हुन में अॻे ई एतिराफ़ करे चुको आहियां त मूं वटि कुझु बि कोन्हे। जेको ॻाल्हाईंदुसि, जेको सिखियो अथमि सो M.H. पंवर साहिब वटां। तमामु वॾी ॻाल्हि त M.H. पंवर साहिब जो तमामु मतिलबु ॾिघो कमु कयो अथसि। ऐं उहे जेके सम्झो त 20 सालनि खां पोइ 81 साल ताईं जेके 61 साल चओ न, उहो 61 साल M.H. पंवर साहिब कमु कयो ऐं उहो 61 साल जो कमु सम्झण लाइ 150 साल खपनि या 200 साल खपनि। एतिरो वॾो कमु आहे, एतिरो वॾो कमु आहे जो तव्हां मतिलबु हिकिड़े अंग्रेज़ त चयो त जेको आहे सो M.H. पंवर इज़ वन मैन सिंधोलॉजिस्ट। तव्हां एग्रीकल्चर ताईं ॻाल्हि कई, मां उनखे तव्हांजी ॻाल्हि खे रद्द कोन थो कयां, छो त साईं जो जेको कमु शुरू थो थिए सो एग्रीकल्चर खां थो थिए। हूअं साईं त जेको आहे सो इन मां NED मां कई बी सिविल ऐं मैकेनिकल, पोइ उन खां पोइ वरी MS करणु अमेरिका वियो हलियो। त जॾहिं मोटी आयो त साईं खे एक्सियन करे रखियऊं एग्रीकल्चर में, तंहिंजे करे हुनजो नालो एग्रीकल्चर सां जुड़ी वियो। पर उन खां पोइ एग्रीकल्चर खां सवाइ जेके साईं कमु कया, एग्रीकल्चर, इरिगेशन, ड्रेनेज, इरिगेशन जंहिंखे मां रेजाणी चवंदो आहियां। इन रेजाणी इन करे चवंदो आहियां त
मूंखे पाण मतिलबु जॾहिं इहा आहे ॾेहाणी ॾाहप जंहिंखे चइजे त देसी ॾाहप जेका आहे उन में हिकिड़ो पहाको मूंखे साम्हूं आयो जॾहिं मां इन किताब जो तर्जुमो पियो कयो त पोइ उन में हिकिड़े माण्हू मूंखे ॿुधायो चई यार हिकिड़ो पहाको आहे नंढिड़ो त मीहाणी ऐं रेजाणी। मीहाणी उहा शइ जेका ज़मीन मींहं ते आबाद थिए जंहिंखे असां फ़ारसी लफ़्ज़ जंहिं लाइ इस्तेमालु कयूं था पिया बारानी। हाणे बारानी जो सही लफ़्ज़ सिंधीअ में मीहाणी मौजूदु आहे पर बहरहाल असां फ़ारसी दान आहियूं न। अच्छा उन खां पोइ चई त ॿियो पवर साहब पाण बि लिखे थो त जंहिंजे लाइ हिकिड़ो त मींहं आबाद कई पर ऐं ॿियो दरिया ॿोड़ी उहा ॿुधी पर जेका बनी जंहिं बनीअ ते पाणी तव्हां पाण बंदोबस्तु करे काहे वञो उहो था उनजो कयो रेज। उहा थी रेजाणी। माना जंहिंखे तव्हां इरिगेशन था चओ उनखे अगरि तव्हां फ़ारसी में आबपाशी चओ त भले चओ पर उनजे लाइ सिंधी लफ़्ज़ अगरि बिल्कुलु सही आहे त उहो रेज आहे रेजाणी सही। त साईं खे महदूद त भले कुझु माण्हू सोचो त उन ताईं आहे पर साईं जो कमु अगरि आसार परख में हुजे जंहिंखे आर्कियोलॉजी अंग्रेज़ी में चवंदा आहिनि आसार परख में हुजे त बि साईं जो को मट कोन्हे सिंध में त घटि में घटि मट कोन्हे को। अच्छा अगरि साईं जे वञिजे जाग्राफी ते त जाग्राफी ते जेको कमु कयो अथसि उन में साईं जो मट कोन्हे। तव्हां अगरि गोरख ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठही उन डॉक्यूमेंट्री ठाहिण वारे साहब जेको आहे वरी उहा मूंखे ॾेखारी त यार हीअ असां गोरख ते डॉक्यूमेंट्री ठाही आहे। मूं वटि स्क्रिप्ट इतफ़ाक़ सां उहो साईं MS पंवर साहब जो जेको कमु जेको वक़्तनि ते पढ़ंदो रहियां उहो किताबनि में कोन्हे आर्टिकल्स आहिनि उहो पढ़ंदो रहियां उहो जो उन ते जो ॾेखारे मां हुनखे ॾेखारे मूं चयो हीअ शयूं साईं जो लिखियल आहिनि त अमरा मथो पकिड़े वेही रहियो त यार पोइ मां छा करे आयो आहियां मूं कहिड़ो स्क्रिप्ट लिखियो मूं कहिड़ो उन ख़ैर पंहिंजे हिसाब सां सही लिखियो बहरहाल पोइ उनखे मूं उहे नयूं शयूं ॾिनियूं ऐं उन वरी हाणे जेको आहे उन ते नई सही कमु कयो सही। ऐं इन करे मूं आगाज़ में चयो त MS पंवर साहब घण रुखी शख़्सियत आहे जंहिंखे असांखे हिकिड़े रुख में हिकिड़े पासे में क़ैद नथा करे सघूं ऐं इन करे मां इहो वर्ड यूज़ कयो छाजे करे सिर्फ़ु असां जेकॾहिं हिकिड़ी शइ में उनखे सिर्फ़ु इहो चवंदो भई एग्रीकल्चर ते कमु थियल आहे त सरासर नाइंसाफ़ी आहे। माशाल्लाह जेको बि कमु थियल आहे उहो अथेंटिक आहे तहक़ीक़ी आहे ऐं मां सम्झां थी त उन में ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ासि हिसो ॾिनल आहे उन कम में। सो माशाल्लाह सो किताबनि ते असां ॻाल्हाइणु चाहींदासीं त किताब छाजे करे जो अव्हां बि माशाल्लाह तमामु घणो कमु कयो आहे। सो मां चाहींदसि हीअ जेके फ़िलहालु साम्हूं किताब पिया आहिनि जेके अव्हां जो जेको कमु थियल आहे साईं जन ते उनखे मां चाहींदसि थोरो असांजे व्यूवर सां शेयर कयो। हा बिल्कुलु। मूं साईं सां मुंहिंजी मुलाक़ात थी सन 2000 में 2007 पोइ 2000 में जो मुलाक़ात थी त पोइ 2007 में लाॻीतो साथ रहियो। 2007 21 अप्रैल ते साईं जो लाॾाणो थियो त तेसि ताईं उहो बल्कि आख़िरी सम्झो त 3-4 ॾींहं पहिरियों बि मुंहिंजी मुलाक़ात थी सिर्फ़ु छो साईं जो इहो हूंदो हो त हफ़्ते में 3 ॾींहं हैदराबाद में हूंदो हो लतीफ़ाबाद में संदन घर आहे ऐं 3 ॾींहं हिते क्लिफ्टन में संदन घर आहे कराची में उते हूंदा ऐं 3 ॾींहं जेके कराची में हूंदा इतफ़ाक़ मूंखे इहा सादत रहे या एज़ाज़ रहे मुंहिंजो त पछाड़ी वारनि ॾींहंनि में मूंसां साईं जी एतिरी विझड़ाइप हूंदी हुई जो 3 ॾींहं अगरि जॾहिं कराची में हूंदा हुआ त मूंखे अगरि हिकिड़ो ॾींहुं न वियुसि ॿियो ॾींहुं न वियुसि त फ़ोन कंदा छा थियो उमिरि कोन आहे भला पोइ बहरहाल हिकिड़ो वहंदड़ दरिया हो। मां चवंदो हुउसि त समुंड जे किनारे समुंड वेठो आहे वहंदड़ दरिया हो। हुनखे कॾहिं बि इहो महसूसु कोन करायो त यार मां जेको आहे सो अकुले कुल आहियां या मूं जेको लिखियो उहो बसि फाइनल उहो सिर्फ़ु मूं अकेले सां न पर घणनि माण्हुनि सां वेही डिस्कस कंदो हो हर ॻाल्हि जेका लिखंदो हो तहक़ीक़ कंदो हो तहक़ीक़ खां पोइ वरी असां त मां त हिकिड़ो मतिलबु लेमैन थियुसि न हुनजे साम्हूं मां लेमैन हुयुसि पर मूंसां बि डिस्कस कंदो त भला हीअ जेका शइ लिखी अथमि पोइ मुंहिंजो जेको इनपुट हूंदो हुओ सो मां ॾींदो हुउसि पोइ ज़ाहिर उहो पंहिंजी कसौटी ते परखे करे उहा शइ अॻिते कंदो त वेझड़ा बि ज़रूरु थी त पहिरियों साईं जो किताबु जेको मूं छापियो उहो मूंखे इहो बि हुयो त मूं हिते असां वटि थिए थो कम्यूनिटीज़ जे हवाले सां बिरादरी जे हवाले सां कमु थिए थो पियो त मूं हिकिड़ी तंज़ीम बि ठाही पंहिंजी सूमरनि जी बि सूमरा नेशनल काउंसिल जेका मूं रजिस्टर कराई गवर्नमेंट अञा ताईं रजिस्टर्ड बाय गवर्नमेंट बट पोइ उन जे हवाले सां मूंखे संगत चयो त पंहिंजे जेके पाण सां गॾु दोस्त हुआ उन्हनि चयो त यार अहिड़ो को कमु थियणु घुरिजे जेको सूमरनि जे दौर ते मतिलबु हुजे
पोइ उन हवाले सां मां घणनि मौक़नि खां थींदो पोइ जिथे किथे बि मुतमइन न थियुसि त पोइ हिते साईं सां मुलाक़ात थी त साईं चयो यार का ॻाल्हि ई कान्हे 90 पेज त मुंहिंजे क्रोनोलॉजिकल डिक्शनरी में लिखिया पिया अथई वधीक मूंसां गॾु हली सॼी सिंध घुमी त मां जेको आहे सो तोखे जॾहिं मां आगाज़ में चयो त साईं जन जी तहरीरुनि में पूरी सिंध समायल आहे त वाक़ई हिन ॻाल्हि में को शक कोन्हे मुंहिंजे हथ में जेको किताबु आहे मां चाहींदसि असांजे व्यूवर्स खे बि मां जेकॾहिं सिधो पहिरियों किताबु जेको मूं साईं जो तयारु कयो उहो ही आहे एन इलस्ट्रेटेड हिस्टोरिकल एटलस ऑफ सूमरा किंगडम ऑफ सिंध इन जे लाइ उन्हनि ॿुधायो त क्रोनोलॉजिकल डिक्शनरी में जेको मसइलो हुयो मतिलबु मवाद उहो 5 ते उन खां पोइ चयूं त यार मूंसां गॾु हल पोइ उन सां साईं सां गॾु मां सॼी सिंध जा को 5-6 टूअर्स कया इहो सन 2001 में 2002 में पोइ उन में जेके जेके साईं जायूं ॿुधायूं त यार ही सूमरनि जे दौर सां रिलेटेड जायूं आहिनि उन दौर में ही शहर वसिया उन दौर में ही शहर फिटा उन दौर में ही हुनर हो उन दौर में ही इरिगेशन हुई उन दौर में ही एग्रीकल्चर हुई उन दौर में ही माण्हुनि जो रहण जो स्टाइल हो ये शयूं ये सभु पासा आहिनि न सिंध जा सही यानी कि हर पासे खे खोले करे वाज़े कयो हर पासा पोइ उहे चई त पर साईं जी वॾी ॻाल्हि जेका हूंदी हुई जेका सभिनी खां अनोखी चइजे जेका सभिनी खां अलॻि चइजे मुहक़िक़नि खां उहा इहा हुई त साईं हर शइ खे जीअं चवंदा आहिनि न दरिया खे कमरे में बंदि करण वारी ॻाल्हि त साईं हर शइ खे हिकिड़ो नक्शो ठाहे छॾींदो हाणे उहो नक्शो जॾहिं ठही वियो मतिलबु हाणे हिन में अगरि मतिलबु इजाज़त ॾियो त मां कोई हिकिड़ो बि नक्शो तव्हांखे ॿुधायां सही बिल्कुलु ऐं ॿियो व्यूवर्स खे ॿुधाईंदी न त व्यूवर्स मां हीअ किताबु मार्केट में बि अवेलेबल आहे हीअ किताबु हीअं अवेलेबल कोन्हे छो त हीअ मूं छापियो सन 2003 में ऐं अंग्रेज़ी में आहे पोइ इन जो सिंधी तर्जुमो तस्वीर सिंध जे नाले सां मूं छापियो अच्छा उहो मार्केट में अवेलेबल आहे मार्केट में अवेलेबल आहे ही आहे तस्वीर सिंध सूमरनि जे बादशाही जी तारीख़ इहो सही यानी कि हे अंग्रेजी में आहे सिंधी तर्जुमा आहे इन जो जेको मार्केट में अवेलेबल आहे ऐं व्यूवर्स ख़रीद करे पढ़ी सघनि था मुंहिंजे ख़्याल में त सुठो ऐं माशाल्लाह ॾाढो हलियो आहे माण्हुनि पढ़ियो आहे ऐं मतिलबु हिन जे हवाले सां डॉक्टर मुबारक अली साहब सां मुंहिंजी मुलाक़ात थी 2012 में मतिलबु तमामु पोइ सो इतफ़ाक़ सां हिते कराची में कंहिं प्रोग्राम में हो मूंखे ख़बर पई मां भले वियुसि सो मूं साईं सां मुलाक़ात बि कई वरी इंट्रोडक्शन ज़ाहिर मुंहिंजो पहिरियों तारीफ़ त इहो ई हो त मूं साईं सां जो इंट्रोडक्शन जॾहिं करायो त डॉक्टर मुबारक अली साहब जहिड़ो माण्हू मशहूरु माण्हू आहे उनखे मूंखे उनजी का मतिलबु तारीफ़ कराइण जी ज़रूरत कान्हे त उन माण्हू चयो त यार सिंधी अदबी बोर्ड जेको तारीख़ जो सिलसिलो शुरू कयो हो उन में हिकिड़ो गैप हो सूमरा पीरियड सिंध जी तारीख़ सही सिंध जी तारीख़ में हिकिड़ो गैप हो 340 सालनि जो सूमरा पीरियड उहो गैप तो पूरो कयो वाह तमामु वॾी ॻाल्हि आहे मूं कोन पूरो कयो मतिलबु हुन त खणी मूंखे चयो पर मूं कोन पूरो कयो एम.एस. पंवर साहब पूरो कयो पोइ उन में असां जेके जेके कैपिटल्स रहिया सूमरनि जे दौर में सिंध जा उन्हनि ते वियासीं तुंहिंजी फोटोग्राफी कईसीं जेके जेके मुख्य वापारी मर्कज़ रहिया कमर्शियल सेंटर्स रहिया उते वियासीं उन्हनि जे बारे में मतिलबु उहे सभु शयूं साईं नक्शनि में अहिड़े नमूने सां ॾेई छॾियूं हाणे नक्शो तव्हां पढ़ंदो त ख़बर पवंदी त बाबा हिन दौर में सिंध जो दंग जेके आहिनि हदूं जेके आहिनि सही आहिनि हाणे इन्हनि दंगनि खां ॿाहिरां हिन पासे हिन दौर में कंहिंजी हुकूमत आहे हेॾां कंहिंजी हुकूमत आहे हेॾां कंहिंजी हुकूमत आहे हेॾां कंहिंजी हुकूमत आहे तव्हांखे वधीक तारीफ़ करण जी ज़रूरत ई कान्हे ख़बर पइजी वई त सन अगरि 810 में वञूं था त 810 में जेको आहे सो हिते महाजन हुया त हिते हबारी हुया त हिते राजपूत हुया त हिते तव्हांखे सॼी ख़बर पइजी वई मतिलबु त हिकिड़े मतिलबु सुफ़े पढ़ण सां हिकिड़े नक्शे पढ़ण सां तव्हांखे उहा सॼी सही यानी कि उन वक़्त जूं जेके हालतूं ऐं कंडीशन सिंध जूं आहे पूरी वांगुरु हिकिड़े नक्शे मां ख़बर पइजी जंहिं साल जो नक्शो आहे उन साल में जेको बि मतिलबु सिंध सां रिलेटेड शइ आहे उहा तव्हांखे उन में मिले थी मुंहिंजे ख़्याल में त तमामु वॾो कमु आहे यकीन कयो इन खां बहितरीन कमु शायदि ई कंहिं कयो हुजे शायदि ई कंहिं कयो हुजे बिल्कुलु तव्हांखे मतिलबु अगरि तव्हां ॾिसो था त हाणे ही नक्शो आहे त 225 में जेको आहे सो अगरि जीअं सूमरो पहिरियों हाकिम जेको ख़फ़ीफ़ आहे जंहिं हुकूमत 211 में क़ाइमु कई त उन ते 225 में जॾहिं काहे अचे थो पंहिंजो महमूद गज़नवी त उन महिल जेका सिंध जी सूरत हाल आहे सिंध जो नक्शो ही आहे ही ॾिसो था न ही सिंध जो नक्शो आहे हेॾां ही गज़नवी आहिनि हेॾां ही लोकल अरब आहिनि बलोचिस्तान वारे पासे हिते महाजन आहिनि
ऐं इहा हेॾे ही जेको आहे सो चलोकी जंहिंखे हाणे सोलंकी था चऊं उन महिल उहे चलोकिया कोटबा हाणे ताईं किथे किथे उन्हनि खे चवनि था या हेॾे ही चौहान आहिनि परमार आहिनि इन नक्शे खे ॾिसण सां तव्हांखे ख़बर थी पइजी वञे त उन महिल सिंध जी सूरत हाल छा इहे ऐं उन खां पोइ उते तव्हांखे डॉट्स ॾिसण में अचनि था त ही शयूं जेके ही रोड हा ही रस्ता हा ही वापारी वाटूं हिननि वाटुनि ते माण्हू हींअर वापारी वाट सम्झो त जेको असां सुपर हाईवे आहे या इहा हिकिड़ी नई वापारी वाट ठहे थी पई जंहिंखे इक़्तिसादी राहदारी था चऊं पिया वापारी वाट आहे इहा इक़्तिसादी राहदारी खे अगरि तव्हां सिंधी में ट्रांसलेट कयो त वापारी वाट इनखे मां इनखे ईअं चवंदो आहियां त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे ख़ुशी पई थिए जो अॼु सिंधी वर्ड्स असांखे ख़बर पवनि पिया ऐं असां जिन शयुनि खे बसि चवंदा आहियूं त हाणे फारसी लफ़्ज़ आहे त बसि फारसी आहे जेकॾहिं अरबी आहे त अरबी आहे पर जेके सिंधी शयूं असांखे अॼु नयूं ख़बर पवनि पियूं यकीन कयो त इहा हिकिड़ी सुठी ॼाण मां ॾियो पिया असांजे व्यूअर्स खे इवन मूंखे इलाही कुझु सिखण जे लाइ मिले पियो सो माशाल्लाह थैंक यू पाक चीन वापारी वाट त वापारी वाटूं कहिड़ियूं हुयूं उन्हनि वापारी वाटुनि ते वखर कहिड़ा वापार थींदा आर्टिकल्स ऑफ ट्रेड कहिड़ा उहे बि ॿुधाए थो तव्हांखे ऐं कहिड़ो शहर उन महिल ताज़ो आबाद थियो कहिड़ो अॻु में आबाद थियो ऐं कहिड़ो शहर उन दौर में फिटो माना तव्हांखे गॾु नक्शे सां गॾु गॾु खणंदो थो अचे पियो त मतिलबु तव्हांखे वधीक हिन खे तॾहिं मूं पहिरें हिकिड़ो ई जुमिलो चयो त अगरि सिंध खे सम्झणो आहे त एम एच पंवर पढ़ो सही यानी कि समूरी सिंध हिते ई समायल आहे जेकॾहिं मां ऑब्ज़र्व कयो अॼु जेको मां खणी आयो आहियां इहो सम्झो त उनजो हिकिड़ो हिसो आहे सही यानी कि अञा बि वधीक कमु थियल आहे तमामु घणो कमु थियल आहे सो पहिरियों ही साईं जो किताबु मूं छापियो एन इलस्ट्रेटेड हिस्टोरिकल एटलस ऑफ सुमरा किंगडम ऑफ सिंध पोइ उनखे मूं उन ते तबसरात थिया उन ते माण्हुनि डिस्कशन बि कया उन ते तमामु अहिड़ा फीडबैक्स आया जो के बाक़ाइदे ईअं वार कंडारण वारा दिलि ख़ुशि करण वारा ऐं इंटरनेशनली ही किताबु हलियो वियो अमेरिका बि वियो ऑस्ट्रेलिया बि वियो बर्तानिया बि वियो जिथे किथे उतां मूंखे जेको आहे सो मुंहिंजी एड्रेस ज़ाहिर लिखियल हुई एप्रिसिएशन्स आया फीडबैक्स आया थैंक्स आया घणियूं शयूं पवर साहिब खे अलॻि त उन खां पोइ डान अख़बार उन ते तबसरो कयो डान अख़बार में बि हिकिड़े तमामु सीनियर माण्हू हुनजो तबसरो कयो उनखे तबसरे खे टाइटल ॾिनो ग्लिम्सिस ऑफ सिंध हाणे ग्लिम्सिस ऑफ सिंध जो हुयो त पोइ जॾहिं मां तर्जुमो करणु वेठुसि त पोइ मूं उनखे नालो तस्वीर सिंध ॾेई छॾियो मतिलबु सुमरा किंगडम ओरिजिनल किताब जो नालो सुमरा किंगडम ऑफ सिंध पर मूं उनखे नालो तस्वीर सिंध ॾेई छॾियो ऐं तस्वीर सिंध जेको हुयो सो जेको मूं उथंदे छापियो 2006 में असां उमर साहब कोशिशि कंदासीं त वधीक जेके किताब आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं पर माज़रत सां हिकिड़े नंढे ब्रेक जो टाइम थी वियो आहे सो ब्रेक न वधंदासीं ऐं व्यूअर्स ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त किताब तस्वीर सिंध ते असां ॻाल्हाईंदासीं डिटेल में ॻाल्हाईंदासीं सो काॾे बि न वञो रहिजो असां सां गॾु ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजी टीवी चैनल सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो जारी उसारी आहे सलाम सिंध में अॼु जंहिं शख़्सियत ते असां ॻाल्हायूं पिया उहा घणरुखी शख़्सियत आहे ऐं उन्हनि जे ज़िंदगी जे हवाले सां या उन्हनि जो जेको कमु थियल आहे अदब जे मैदान में ऐं साईं जन ॻाल्हि कई त पूरी सिंध उन्हनि जे तहरीरुनि में समायल आहे ऐं जेकॾहिं अवां सिंध खे ॼाणणु चाहियो था सिंध ते तहक़ीक़ करणु चाहियो था सिंध खे जेकॾहिं अवां परखणु चाहियो था या सिंध जे मागनि जे हवाले सां मकाननि जे हवाले सां सिंध आहे छा जेकॾहिं अवां चाहियो था तव्हांखे ख़बर पए त पोइ अवां एम एच पंवर साहिब जा किताब पढ़ो यकीन कयो अव्हांखे अंदाज़ो थी वेंदो ऐं एम एच पंवर साहिब जिन जी ज़िंदगी जे हवाले सां ऐं उन्हनि जे किताबनि जे हवाले सां असांजी कचहरी हले पई पर अञा बि ज़िंदगी जा खोड़ पहलू आहिनि उन्हनि जी तालीम तरबियत रहणी कहणी कीअं ज़िंदगी गुज़ारी केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं नौजवाननि खे छा सिखणु खपे इहे सभई शयूं आहिनि जिन खे हिते डिस्कस करणु अञा वधीक ज़रूरी आहे सो उमर सुमरो साहिबु असां सां गॾु मौजूदु हुयो ऐं हाणे असांखे जॉइन कयो आहे हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत यकीन कयो जेका कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन आहे अवां सभई उन्हनि खे सुञाणो मां बि चङे नमूने सुञाणा ऐं माशाल्लाह जॾहिं बि उन्हनि सां कचहरी थी आहे इलाही ज़बरदस्त थी आहे ऐं ख़ासि करे हिननि जी जेका मूंखे ख़ासि ॻाल्हि लॻंदी आहे हालांकि हिकु ॿ मुलाक़ातियूं थियूं आहिनि
पर जेका बि ॻाल्हि कंदा आहिनि माशाल्लाह एतिरो नफ़ीस अंदाज़ आहे, एतिरो सुठो अंदाज़ आहे जो यकीन कयो अव्हां हुननि जी दलीलनि सां क़ाइल थी वेंदा आहियो फ़ौरन। भले जेकॾहिं तव्हां सम्झो त तव्हां कॾहिं कंहिंजी ॻाल्हि खां क़ाइल न थींदा आहियो, पर माशाल्लाह साईं जन में इहो हुनर आहे। सो अॼु कोशिशि कंदासीं त एम.एच. पंवर साहिब जिन जी ज़िंदगी जे हवाले सां साईं जन सां कुझु कचहरी कयूं। असां सां गॾु मौजूदु आहे प्रोफेसर नागपाल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम हक़ मौजूदु ऐं भली कार चवंदासीं अव्हांखे लख थोरा जो हिन ख़ासि प्रोग्राम में मां जॉइन कयो आहे। महिरबानी कुर्ब तव्हांजा ऐं सभिनी दोस्तनि न्याणियुनि पुटनि भाउरनि भेनर बुज़ुर्गनि खे हक़ मौजूदु सदा मौजूदु। मां ख़ासि कही आयो आहियां जॾहिं त मां मॉर्निंग शो खां लहराईंदो आहियां। ज़ाहिर आहे सुबुह जो ॿिया बि कमकार थियनि था, लाज़िम आहे। पर हिन शख़्सियत खां मां ॾाढो मुतासिर आहियां। माशाल्लाह। दुनिया मुतासिर हुजे पर हर कंहिं माण्हू जो पंहिंजो रूह आहे, बिल्कुलु उनजे सोचण जो अंदाज़ आहे। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां साईं सां गॾु छपियो बि आहियां, मुलाक़ात बि आहे। सिंध क्वार्टरली गुलाम मुस्तफ़ा शाह साईं मुंहिंजो वाइस चांसलर हुया। साईं जे दौर में मां अंग्रेज़ी शाइरी यूनिवर्सिटी में जॾहिं स्टूडेंट हुउसि लिखणु शुरू कई। हाणे मां सोचे बि न पियो सघां, मां डान में शाया थियुमि, ॿियनि अंग्रेज़ी रसालनि में शाया थियुमि, त सिंध क्वार्टरली में कंहिं पाकिस्तानी खे न सिर्फ़ु सिंधी खे जॻह मिली सघे थी। हू तिखो तोरींदड़ हुयो। एम.एच. पंवर साहिब खे पढ़ंदो हुउसि। साईं जे कहिड़े पहलू ते मां ॻाल्हायां त मूं पंहिंजूं 4 नज़मूं सिंध क्वार्टरली ॾे मोकिलियूं। हू टेनिसन ऐं शेक्सपियर खे शाया कंदा। ॿिए पर्चे में मुंहिंजी हैरत थी त मुंहिंजूं 4 ई नज़मूं शाया थियल हुयूं अंग्रेज़ी जूं। माशाल्लाह। आई कुडंट बिलीव माय आईज़ रियली। ख़ैर इहो त मुंहिंजी ज़ाती ॻाल्हि आहे, मां साईं जे हवाले सां सिर्फ़ु ज़िक्र कयो। साईं जन जी शख़्सियत गूनागून ऐं हिकु इंसाइक्लोपीडिया जी शख़्सियत आहे। वाह, तमामु वॾी ॻाल्हि। माण्हू चवंदा आहिनि हिकिड़ो इदारो आहे, हिकिड़ी लाइब्रेरी आहे। हा, मां जा अहिड़ा दोस्त आहिनि, बुज़ुर्ग आहिनि जेके लाइब्रेरीज़ आहिनि, पर मां साईं लाइ चवंदुमि त इंसाइक्लोपीडिया आहे। वाह। सिंध खे जेको हिननि ॾिनो ऐं गूनागून शख़्सियत मां इन करे चयो त हिकिड़ो शोबो हुजे जंहिंमें हिननि कमु कयो हुजे। हाणे इंजीनियरिंग जे हवाले सां, ज़राइत जे हवाले सां, वाटर लॉगिंग सैलिनिटी जे हवाले सां, ऐं हिननि जी हिकिड़ी ईजाद आहे। उहा ईजाद आहे त सिंध जे मौसमनि जी स्टडी करणु, उन जे पाणी सिस्टम सां नवां फ्रूट्स पैदा करणु ऐं जिन जी तहक़ीक़ात दुनिया मञे थी। यानी हिकिड़ो शोबो हुजे न। मां हिकिड़े शोबे जो माण्हू आहियां, बसि मां ॿियो कुझु नथो ॼाणा। साईं जी शख़्सियत, अच्छा हाणे जेतिरा भेरा तव्हां हिननि जे क़रीब ईंदव, हाणे ही न आहिनि पर आहिनि, बिल्कुलु मौजूदु आहे। मां हिते सिर्फ़ु इन करे आयो आहियां, जीअं चइबो आहे त मां ख़राज तहसीन ऐं ख़राज अक़ीदत पेश करणु आयो आहियां, न। हीअ असांजे इन्हनि शयुनि खां मथे आहे। साईं खे भली केतिरा बि अवार्ड्स मिलिया आहिनि, सिंध ग्रेजुएट जो लाइफ टाइम अवार्ड्स मिलिया आहिनि, मुख़्तलिफ़ इदारनि ॾिना आहिनि ऐं सितारे इम्तियाज़ सां नवाज़ो वियो। माशाल्लाह। के शख़्सियतूं इन्हनि इनामनि खां मथे हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। ही हुनजी निमाड़ाई, हुनजो अंदाज़, हुनजो स्टाइल जिते बि पाण खे घुरायो वेंदो ऐं हुनजी पेशकश जो अंदाज़ केॾो माठीणो हूंदो। असां 2 लफ़्ज़ पढ़ूं था जी, ॿियो कुझु पुछंदो? मां हिकिड़े शाह जे पारूख खे ॾिठो। मां शाह जे पेरनि में वेहण वारो माण्हू, नालो साईं जो शाह जो पारूख हिकिड़ी टीवी ते ॾिठो। मां हीअं कई वेठा जी, अड़े बाबा उहो निमाणाई जो मुजस्समो आहे। माण्हू में वॾे में वॾो गुण कंहिंखे ॾिसणो आहे ऐं पैदा करिणो आहे त उहा निमाणाई आहे, आजिज़ी आहे। तमामु सुठी ॻाल्हि। झुकंदो माण्हू त भरबो न, ऐं प्यालो झुकंदो ई न त भरबो किथां। जेको चए त मां अवल भरियो पियो आहियां, त मां इहे गुण साईं जा ॻाइण आयो आहियां सिर्फ़ु। सही। सो सर कोशिशि कंदासीं त वधीक अञा साईं जन जी ज़िंदगी जे हवाले सां अव्हां सां ॻाल्हायूं। उमर साहिबु, ॻाल्हि जेका असांजी अध में डिस्कनेक्ट थी उनखे असां उतां ई कंटिन्यू कंदासीं। किताब जे हवाले सां असांजी ॻाल्हि बि हले पई, तस्वीर सिंध। हाँ, किताब जे हवाले सां मूं ॻाल्हि पे कई त किताब में साईं जो जेको फॉर्मेट हूंदो किताब ठाहिण जो, उहो पहिरियों आहे नसर। नसर, ठीकु। त नसर में उनखे तमामु थोरड़नि अखरनि में हिकिड़ी शइ जेका बि ॻाल्हि करणी अथसि उन्हनि खे थोरड़नि अखरनि में, पर उहे थोरड़ा पर जामे
अखर जेको उन्हनि में सभु को सम्झी वञे मतिलबु उन जंहिंखे हू जंहिंजी ॻाल्हि करणु थो घुरे जंहिंखे डिस्क्राइब करणु थो घुरे उहा शइ उहा डिस्क्राइब थी वञे थोरनि लफ़्ज़नि में घणी मतिलबु घणा सफ़ा त पहिरियों नस्ल थी वियो उन खां पोइ वरी उहा ई साॻी शइ नक्शनि में हाणे तस्वीर सिंध मूं पहिरियों किताबु जेको साईं जो छापियो मतिलबु सुमरा किंगडम जो उनजो तर्जुमो आई इन में 77 नक्शा आहिनि उन्हनि 340 सालनि जे हवाले सां ऐं सिंध जे तारीख़ ते कंहिं बि किताब में हिन खां अॻु में एतिरा नक्शा कोन आया आहिनि तमामु सुठी ॻाल्हि सिंध जे बारे में लिखियलु को बि किताबु जेको सिंध जे बारे में लिखियलु हुजे ऐं सिंध जी तारीख़ जे हवाले सां एतिरे 300 सिंध जी तारीख़ त वॾी आहे न त उन 340 सालनि जे लाइ 77 नक्शा जंहिंमें रुगो इहो कोन्हे को त पर उन में मौसमी हालतूं बि त तव्हांखे इहा बि ख़बर पवंदी त किथे थधि केतिरी पवंदी किथे गर्मी केतिरी पवंदी ऐं कहिड़ो फसल केतिरी गर्मीअ ते थींदो आहे कहिड़ो फसल कहिड़ी पैरामीटर ठाहे ॾेई जेको कंहिं न ॾिनो आहे हा त इहे शयूं बि तव्हांखे हिन में मिलंदियूं किथे हवा केतिरी थी लॻे ऐं साईं जी मतिलबु जेका तहक़ीक़ आहे न त हवा अगरि 5 किलोमीटर फी या 5 मील या 10 मील फी कलाक हले थी त केतिरा कलाक किथे थी हले केतिरा कलाक किथे थी हले सिंध जी सॼी सिंध में इहा शइ सिर्फ़ु MS पवार साहब यकीन कयो हिन महिल ताईं छा करे जो मां बि काफ़ी किताब पढ़िया आहिनि काफ़ी शख़्सियतुनि ते ॻाल्हायो आहे पर यकीन कयो हीअ जेका शख़्सियत आहे उहा अञा वधीक तजसुस आहे अञा हिकिड़ी दिलि चवे थी त उन हवाले सां ॼाण जे अञा वधीक असांखे ख़बर पई जेके शयूं हिन महिल असां वेही हिते डिस्कस था कयूं यकीन कयो इलाही माण्हुनि जे लाइ नयूं हूंदियूं बिल्कुलु बि उन खां पोइ अचनि थियूं तस्वीरी सम्झाणियूं तस्वीर अची वई तस्वीर मोहन जे दड़े मां निकिती पंहिंजो तव्हांजी नचणी निकिती नचणी त सभिनी खे यादि आहे मोहन जे दड़े मां स्वास्तिका निकिती स्वास्तिका हिंदुइज़म घणो पोइ जो आहे साईं नागपाल साहिब त वधीक सम्झंदा हूंदा पर जेको MS पवार साहिब खे मूं पढ़ियो आहे त हिंदुइज़म जे जंहिं हवाले सां हींअर हिंदुइज़म सॾिजे थो उहो पोइ जो आहे मोहन जे दड़े खां घणो पोइ जो आहे बल्कि आर्या सिंध में आया आहिनि 1000 साल 800 क़ब्ल मसीह में त मोहन जो दड़ो 1600 क़ब्ल मसीह में फिटी चुको पर उते अगरि स्वास्तिका आहे ऐं उन स्वास्तिका खे जर्मनी बि पंहिंजो ताक़त जो निशान थी ॿुधाए हिंदुइज़म में उहो भाग जी निशानी आहे कीअं बि आहे पर यूनान जे हवाले सां हिकिड़ी तस्वीर साईं ॾेई छॾी हेॾी सारी तारीख़ ॿुधाए छॾी न इहा आहे तस्वीरी सम्झाणी उन में हेठां लिखी छॾियईं त हीअ शयूं यानी कि हिकिड़ी तस्वीर में सभु कुझु क़ैद करे छॾियो नोवटण रांदि कढी आयो हिन में बि अथसि नोवटण रांदि कढी आयो जेका नोवटण रांदि हिन में उनजो चीलो जेको असां उनखे जंहिंखे बोर्ड चवंदा आहिनि अंग्रेजी में असां उनखे सिंधी में चीलो चवंदा आहियूं उहो नोवटण जो जेको चीलो आहे उहो हुतां कढी आयो ॿुधाईंदो आहे मोहन दड़े में खेत बि 4500 साल अॻु वन मैन सोशलॉजिस्ट वन मैन हीअ हिननि जो टाइटल आहे मां नथो ॾियां यानी हिननि खे अहिड़ा अहिड़ा माण्हू जो अकुल दंग रहिजी वञे थो यानी जेका साईं तव्हां ज़िक्र पियो करे मां इन एक्शन खां एॾो मुतासिर आहियां त तव्हां हवा जे दॿाउ उन जी स्पीड खे ऐं उन खे खणी पाणीअ जी केतिरी पहुच ही ज़री ज़मीन जो कहिड़ो टुकड़ो कहिड़ो फल पैदा करे सघे थो ऐं सोसाइटी कीअं टर्न करे थी प्री हिस्ट्री खां वठी जी साईं त उन नोवटण खे ॿुधाईं त बाबा चेकोस्लोवाकिया में बि मूं ॾिठी हाणे मूं जॾहिं इन खे वरी मूं थोरो अॻिते सर्च कयो त ख़बर पई त हिते वियुसि मलेर में त हिकिड़ो खूह ठहियो पियो उन खूह जे भरिसां फर्श जेको ठहियो पियो उन फर्श ते नोवटण जी निशानी ठही पई हींअर ताईं खेदिजे पई 4500 साल पहिरीं वारी हींअर ताईं खेदिजी पई पर अंग्रेज़नि हुन ते छा कब्ज़ो कयो आहे अंग्रेज़नि हुन ते कब्ज़ो कयो अंग्रेज़ हिनखे चवंदा आहिनि 9 मैन्स मॉरिस इन रांदि खे हू चवंदा आहिनि उहा रोमन एम्पायर मां शुरू थी बाबा रोमन एम्पायर खां 3000 साल अॻु में 2000 साल अॻु में जेको आहे सो मोहन जो दड़ो मौजूदु हो माना इहा पर असां पंहिंजी शइ जी मालिकी कोन था कयूं इहा ॻाल्हि बिल्कुलु मुंहिंजे ज़हन में आई त असां जेकॾहिं वारसी कयूं त पोइ असांखे इहे ॾिसणा कोन पवनि सभु कुझु साईं वटि मौजूदु आहे साईं जा केतिरियूं शयूं अणछपियल आहिनि तमामु घणियूं मां थोरो हीअ जेके लेटेस्ट डेटा आहे मां इहो चाहींदुमि त ॿुधनि ऐं मुंहिंजा स्टूडेंट्स ख़ासि करे जेके हिन फील्ड सां तालुक़ु रखनि था IT सां तालुक़ु रखनि था आर्कियोलॉजी सां जियोलॉजी सां जी ज़राअत सां इंजीनियरिंग सां इहे हिकिड़े फ़र्द जा शोबा आहिनि ऐं उन ते हिननि जी मालूमात इनसाइक्लोपीडिक आहे हाणे इन मां अंदाज़ो लॻायो त डॉक्यूमेंटेशन जेका आहे सा इन खे
बेअंदाज़ आहे। एतिरा दस्तावेज़ आहिनि जेके अञा ताईं अनएक्सप्लोर्ड आहिनि। जी उन खां पोइ पाण जेके से रिसर्च मटीरियल कयो अथऊं उन मां 12,000 किताब ठाहिया अथऊं, 3,000 नक्शा। 3000 जी नक्शा। ही इनसाइक्लोपीडिक ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हां पंहिंजे नेट में खोले ॾिसी सघो था, अॼु जी अपडेटेड। ग्रेट। त मां इहो चाहियां थो त असांजा स्टूडेंट जेके पंहिंजो वक़्तु हिन नोटनि खे छॾे हुन नोटनि में वञनि था, सॼो ॾींहुं वेठा व्हाट्सअप ऐं फेसबुक ते वञाइनि फेसबुक था, सोशल मीडिया। इन त माण्हू खे अलाए छा करे छॾियो आहे। असांजी बदनसीब क़ौम आहे, हिन खे सभिनी लुटियो फिरियो, धारियनि त आहे पर पंहिंजनि वधीक लुटियो फिरियो। पंहिंजनि वधीक जी लुटियो आहे। तबाह करे छॾियो अथऊं। हाणे कराची में हेॾे पहुचण ताईं मूंखे केॾी धूड़ जो मुक़ाबिलो करिणो पियो आहे, गटरनि जो मुक़ाबिलो करिणो पियो आहे। हे ॻोठ मां हाणे थी आयो आहियां, लंघण जी हलण जी जाइ न आहे। त इतां जो माण्हू सुजाग थिए, सिर्फ़ु बंदूक न खणे, हीअ बंदूक खणे, साईं जी अॻुवाणीअ में पाण खे रिसर्च लाइ डिवोट करे छॾे त असां पंहिंजी डेवलपमेंट कीअं करे सघूं था, थोड़नि वसीलनि मां कीअं कुझु करे सघूं था। अच्छा, इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि मां जेका हिते ज़रूरु अव्हां खां पुछणु चाहींदसि, साईं जन जी जेका ज़िंदगी हुई, ख़ासि करे हिकिड़े नंढड़े ॻोठ में जनमु थियो, वरी हिकिड़े हारी जे घर पैदा थियो, उन जे बावजूदु तालीम, उन खां पोइ तहक़ीक़ वारो सिलसिलो, किताब। ही ॻाल्हि तव्हां वरी दोहराए बि चओ त जेके असांजे ॿारड़नि में रहनि था न दोस्त, जी हिकिड़े मां शहदादकोट जो आहियां, शहदादकोट में जेका इंग्लिश पोइट्री जी ॻाल्हि कई, मां जो किताब पढ़ी, हिकिड़ो स्टूडेंट न पियो मञे त साईं सिंधी आहे या शहदादकोट जो आहे। बहरहाल मुंहिंजे मिलण लाइ उतावल हुयो, जॾहिं आयुमि त मूंखे हर चयो साईं तव्हां हिते ॼाओ आहियो। अरे बाबा सिंधी माण्हू न आहिनि छा? तो पुटु ॾिठो छा आहे? तव्हां रुगो शेक्सपियर टेनिसन खां मुतासिर आहियो, शेले ऐं वर्ड्सवर्थ खे पढ़ो था, सिंधी ज़हन तव्हां ॾिठा ई न आहिनि जिन दुनिया खे अलाए छा छा ॾिनो आहे। त जेके ॿराणी में रहनि था, ऐं मां तव्हांखे नाल मां CSS कराईंदा, मुंहिंजा एतिरा शागिर्द ऐं दोस्त आहिनि जेके ठुप ॿाराणी मां जिते लाइट बि न आहे उतां CSS थी वॾी उन कामयाबियुनि ते सेक्रेटरी फॉरेन सर्विसिस में आहिनि। त तव्हांखे मायूस थियण जी का ज़रूरत न आहे। प्यारा पाण खे डिवोट कयो इल्म लाइ, तहक़ीक़ लाइ, खोजना लाइ। हिन धरती खे ज़रूरत आहे, हिन बदनसीब क़ौम खे ज़रूरत आहे। अहिड़ा माण्हू बार बार न ईंदा आहिनि। हा, असांखे हुननि जे गैप खे भरण जी भली न भरे सघूं, कोशिशि त कयूं न। सही चयो। असां इन तरफ़ वधूं था। हा, ॿारहाड़ी मां पैदा थींदड़ शख़्स 53 में अमेरिका मां तालीम मुकमल करे आयो, ऐं शोभा ॿुधो न, इंजीनियरिंग पाणी ऐं ज़राअत जो माहिर। पाण जेका नौकिरी कई अथऊं उन जे टाइटल में सिंध ऐं मगरबी पाकिस्तान, तंहिं वक़्तु जेका सिचुएशन हुई, 1969 ताईं तमामु घणो मवाद मौजूदु कयूं, तारीख़, जाग्राफी, माहौलियात ऐं सिंधी समाज ते हिकिड़ी अथॉरिटी लाइ, जीअं मूं चयो, समाजी हवाले सां वरी वन मैन सोशलिस्ट जो टाइटल वरितऊं। मौसमियात, पाणी, जियालॉजी, ड्रेनेज सिस्टम जो पार्खू। हाणे ही लेटेस्ट मां अपडेट खणी आयो आहियां, कल्ह उतारिया हुआ स्पेशली। आर्कियोलॉजी में नक्शनि, फोटुनि, तस्वीरुनि, खाकनि जे इस्तेमालु करण जा हैरत अंगेज़ तरीक़ा जेके असांखे अञा ॾिसणा आहिनि। टाइटल जेकॾहिं साईं जा ॿुधायां जेकॾहिं मां त स्पेशलाइज़ेशन जंहिंमें कई अथऊं उहो ग्राउंड वाटर डेवलपमेंट आहे, अर्थ मूविंग एग्रीकल्चर मशीनरी, वाटर लॉगिंग, सैलिनिटी, ड्रेनेज सिस्टम ऐं उन ते कंट्रोल जा तरीक़ा ॾिना अथऊं। ही 10 किताब सिर्फ़ु सिंधी में पाणीअ जे हवाले सां लिखिया अथऊं। 10 किताब पूरा। जी। त कीअं पाणी आहे, उनजो इस्तेमालु छा थींदो, थर ऐं कोहिस्तान जे ऋण ते केतिरो कमु करे सघिजे थो। ॾिसो त काॾे काॾे छा छा हिकिड़े शख़्स कयो, सोच ज़हन ऐं नज़र काथे काथे पहुती आहे। याने पाण खे सॼी सिंध ते विराए छॾियो अथई। वाह, हेड़ी गुनागुन शख़्सियत, याने छा न कयो अथई। त हाणे बाक़ी रहिया एवॉर्ड, जंहिंजी मूं चयो त साईं खे परवाह न आहे, पर पंहिंजे नौजवान लाइ ज़रूरु ॿुधाइणु पसंदि कंदुमि त हीउ ॾिसो हिकिड़े शख़्सियत खे छा छा ॾिनो ऐं पाण एॾी निमाणाई सां वठंदा, जंहिंजी का वाक़ई हिननि खे हिन जी ज़रूरत ई न हुई। सितारा इम्तियाज़ माणियूं, हार्टिकल्चर फॉर्म स्पेशलाइजेशन जेका फ्रूट क्राफ्ट में हिननि कई आहे, साईं बि हुनजो ज़िक्र करे थो। बिल्कुलु, बल्कि किताबनि जे हवाले सां साईं जन सां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदुसि। ज़रूरु ॿुधायो साईं। बिल्कुलु, किताब जेके पाणी जे हवाले सां साईं जन चयो त 10 किताब लिखियल आहिनि, सो उन्हनि जे हवाले सां जेकॾहिं इल्मु हुजे। उन खां पहिरियां त मतिलबु ही हिन ते ॻाल्हि पे हली सुमरा के एटलस ते, वाह ज़बरदस्त एटलस हूंदो। उन ते 2 अमेरिकन एक्सपर्ट्स उन्हनि पंहिंजा रिव्यूज़ लिखिया, जंहिंमें जोनाथन मार्क किनोयर
खां मूंखे त कोन थो लॻे त को माण्हू हुजे जेको वाक़ुफ़ु न हुजे जंहिंखे थोरी बि आर्कियोलॉजी जी ख़बर हुजे उहो आर्कियोलॉजिस्ट जोनाथन मार्क केनोयर खां वाक़ुफ़ु न हुजे उन माण्हू जेको लिखियो आहे उन मां तव्हांखे थोरी शइ थो ॿुधायां पियो The author provides numerous original and highly insightful interpretation on the subjects of geography, movements of people, political developments, and the symbolic meaning of various aspects of material culture. मतलब हू तव्हांखे मतिलबु चिटियूं सम्झण जहिड़ियूं शयूं पाण एतिरियूं ॾिए थो. Perhaps the most refreshing feature of this book is the presentation of new data and new interpretations. Even though all scholars may not support some of the interpretation, the author has provided information that will allow the reader to come to their own decision about specific issues. माना एतिरो मटीरियल आहे जो पढ़ंदड़ पाण उन खे सम्झी पाण पंहिंजो नतीजो कढी सघे थो. मतिलबु कंहिं ॿिए ते एतबार करण जी ज़रूरत कान्हे. इहा आहे उन साईं जूं जेके तस्वीरी सम्झाणी जंहिंखे मां चवां थो. उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं हीउ कमु साईं जो मूं कयो त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो वधीक शौक़ु थिए थो हीउ समुंड आहे हिन समुंड खे थोरो वधीक एक्सप्लोर कजे. पोइ जॾहिं वधीक ॾिठुमि त अञा घणो कमु हो पर थोरो थोरो जेको कंदो रहियुसि. साईं जो हिकिड़ो किताबु छपियो हो 1983 में इंस्टीट्यूट ऑफ सिंधाला जी क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध. उन क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध में जॾहिं खां धरती जुड़ी आहे ऐं हीअ सिंध जा मतिलबु जबल जायूं माग जॾहिं खां जुड़िया आहिनि पे ऐं जुड़ण जा उन्हनि जा इहे जेके रूप आहिनि उहे मतिलबु वक़्त आहिनि अलॻि अलॻि आहिनि. कहिड़ो जबल कहिड़े दौर में ठहियो आहे उन खां पोइ कहिड़ो लटु कहिड़े दौर में पियो आहे कहिड़ो जबल कहिड़े दौर में आहे कहिड़ो कचो जबल आहे कहिड़ो पको जबल आहे. हीअ रव वारी टकरी आहे हीअ कुरुंड जेको आहे सो पथर आहे पको पथर आहे हीअ इन वारो वारी वारो पथर आहे हीअ कोड ऐं शयूं भुरी उन मां ई ठहियो आहे. इहे सभु शयूं मतिलबु जॾहिं खां धरती जुड़ी आहे उन खां वठी 1539 ताईं जॾहिं हिते अरगुन हुया उन दौर ताईं जेके सिंध सां रिलेटेड वाक़िया थिया जिन सॼी दुनिया में जंहिं जंहिं वाक़िए जो सिंध ते को मतिलबु त असरु पियो सिंध में पिया या सिंध खां ॿाहिरि थिया उहे हिन किताब में मौजूदु आहे. क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध उन खे मूं सिंधीअ में तर्जुमो कयो पेराइती सिंध कथा. हिन किताब जो टाइटल आहे पेराइती सिंध कथा. धरती जुड़ण खां 1539 ताईं सिंध सां लाॻापियल तारीख़ी वाक़िया सनवार. उन जो टाइटल बि ॾिसो न साईं केॾो शानदार ॾिनो आहे. टाइम मथां खां हेठि पियो वञे टाइम स्केल. वाह तमामु सुठी. मतिलबु सॼो जेको कमाल आहे उहो सोच जो आहे ऐं जुनून जो आहे. जॾहिं इंसान में कुझु करण जो जुनून ऐं जज़्बो हुजे दुनिया जी का ताक़त रोके न सघे. हिन में बि 46 नक्शा आहिनि ऐं मूं पहिरियों दफ़ो इहो तर्जुमो कयो त इहे 46 नक्शनि में हर लफ़्ज़ हर अखर हर शहर जो नालो हर ॻोठ जो नालो सिंधी में कयां. ऐं 46 नक्शा सिंधीअ में मां भयां थो हीअ पहिरियों ई किताबु आहे सिंध ते 46 नक्शा सिंधीअ में हीअ पहिरियों ई किताबु आहे पेराइती. नागपाल साहिबु तव्हांजो ओपिनियन हिननि किताबनि जे हवाले सां? हीअ तमामु सुठा किताब आहिनि. आई एप्रिशिएट साईं जी जेका महिनत आहे अहिड़ा माण्हू असांखे घुरिजनि जेके अहिड़े कम खे सहेड़नि. मां हिकिड़ी ॻाल्हि ज़िक्र कयां त जीअं मूं चयो त 3000 नक्शा आहिनि. घणो मटीरियल साईं जे बचनि वटि आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायां त हुननि अनाउंस कयो आहे त असां इहो सिंध यूनिवर्सिटी खे ॾींदासीं माशाअल्लाह जंहिं ते अञा घणी पब्लिकेशन जी ज़रूरत आहे. साईं पंहिंजे वसार तमामु सुठो कमु कयो आहे पर इन खां ॿीणो कमु अञा रहियल आहे. त उहो कमु जॾहिं ईंदो ऐं ख़ासि करे हिन शोबे सां सलहड़ियल माण्हू ऐं हर शोबे जे माण्हू लाइ हिन में मटीरियल आहे. या को हिस्टारियन आहे न जियोग्राफी जो माहिर आहे न साईं ॾे अचे. हाणे साईं हिकिड़ो लफ़्ज़ हिते में खयो त जेके ॿाहिरि जा हाणे मां वेही साईं जा गीत ॻायां न त माण्हू चवंदा बा तव्हां पंहिंजनि खे पढ़ायो था वधीक पढ़ायो था. सही न हिन में जेके दुनिया जा मञियल आर्कियोलॉजिस्ट आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त हीउ ओरिजिनल कमु आहे. छो त अॼु जी दुनिया में मां चवां त जिते PhD 80% नकली आहिनि रुगो कापी पेस्ट आहे. त हिकिड़े ॿाहिरां माण्हू जी सनद मिलियल आहिनि आर्कियोलॉजिस्ट जूं जेके दुनिया में मशहूरु आहिनि. त हीउ ओरिजिनल आहे ऐं मटीरियल कल्चर. हाणे कल्चर जा 2 हिसा थींदा आहिनि. हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे ॿियो इमटीरियल हूंदो आहे एस्थेटिक. जीअं सोचूं आहिनि
जीअं असांजूं रवायतूं आहिनि ही शयूं न आहिनि पर मटीरियल कल्चर खे बि साईं न छॾियो आहे उन में एॾी ज़बरदस्त तहक़ीक़ कई आहे ऐं क्रोनोलॉजिकल जी माना आहे त सन वार कहिड़े सन में छा ॻोल्हियूं उन खां पोइ सिंध में छा थियो पोइ सिंध में छा थियो साईं मां हिकिड़ो साईं ज़रूरु पढ़ो ही जुमिलो साईं जो वधीक ऐड कंदो हलां वाह ज़रूरु त जेको किनोयर साहब लिखे थो जेका साईं हींअर ॻाल्हि कई उन हवाले सां उन सां रिलेटेड आहे बिल्कुलु त फाइनली दिस वॉल्यूम फिल्स अ क्रिटिकल नीड फॉर स्कॉलर्स एंड स्टूडेंट्स विशिंग टू स्टडी अ पुअरली अंडरस्टूड पीरियड ऑफ हिस्ट्री जी poorly understood पूरी तरह समझो वियो आहे period of history and a vast array of material culture अयो मटीरियल that will soon be lost in the face of modernization. डिपार्टमेंट ऑफ कल्चर आर्कियोलॉजी नोट करे ही लफ़्ज़ जिद्दत जे रूप में उहा शइ ख़तम थी वेंदी उहा साईं गॾु करे ॾिनी आहे त इन खे तव्हां पाण ॾिसो पाण सम्झो सांढियो संभालियो वधायो टाकिंग टू आर्कियोलॉजी एंड कल्चर डिपार्टमेंट रियली फज़ूल क़िस्म जूं शयूं फज़ूल क़िस्म जा शोज़ कयो था ही माण्हू जेको कुझु ॾेई वियो आहे मतिलबु उमिरियूं मां असांजूं ॻरी वेंदियूं सची थो चवां हिन जे कम जी तहक़ीक़ कंदे ऐं हिनखे असांजो वधाइणु ज़रूरी आहे जी सही असांजी कंट्रीब्यूशन छा आहे साईं जे हेॾे साईं त घस ठाहे ॾिना छो त अदब में असां चवंदा आहियूं त मां उहो माण्हू आहियां जो कंडनि ते हलण खां तयारु आहियां छा लाइ त पुठियां ईंदड़ माण्हुनि खे कंडा न लॻनि सही चयो हीउ कंडनि ते हलण वारो माण्हू हो जंहिं सॼी ज़िंदगी लोचो लोड़ियो हिन धरतीअ लाइ हाणे असांजो फर्ज़ु आहे नौजवान हिन शोभनि में अचनि ठीकु बल्कि असांजी बि ॾिसो इहा ई कोशिशि हुई त असां बल्कि हमेशह अदब ते काफ़ी प्रोग्राम्स कया आहिनि अवां जहिड़ा मोहतरम माण्हू अची करे उन्हनि ॻाल्हायो आहे उन्हनि ॿुधायो आहे त अदब छा आहे किताब कहिड़ी शइ आहे बल्कि असां पूरो हिकिड़ो वीक सेलिब्रेट कयो हो जंहिंमें असां किताबनि ते तबसरो कयो ऐं गुफ़्तगू कई ऐं हीउ जेको प्रोग्राम आहे उहो उन ई सिलसिले जी कड़ी आहे त असां वेही करे M.H. पंवर साहिब जी ज़िंदगी ऐं उन्हनि जो तहक़ीक़ी जेको कमु थियल आहे जेके असांजा नौजवान चवनि था त असां वटि तहक़ीक़ कोन आहे असां वटि तहक़ीक़ी कमु नथो थिए असां वटि सिंध ते कमु कोन थियल आहे असां जेकॾहिं किताब वठणु वञूं था त ख़बर कोन थी पए त कहिड़ो किताबु वठूं त मां सम्झां थी त जेके अदब जा स्टूडेंट आहिनि जेके चाहिनि था त असां सिंध खे सुञाणूं अदब जी ख़बर पए त उहे हे प्रोग्राम बि ॾिसनि इंटरनेट ते डाउनलोड बि करे सघनि था सलाम सिंध जे पेज ते बि ॾिसी सघनि था ऐं हीउ प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में त उन्हनि सभिनी जे लाइ एतिरो कारआमद आहे जेकॾहिं उन मां कुझु पिराइनि था असांजे लाइ अचीवमेंट आहे साईं जन जेको साईं ॻाल्हि कई ग्राउंड वाटर जे हवाले सां ग्राउंड वाटर खे सिंधी में असां जर जो पाणी चवंदा आहियूं उन ग्राउंड वाटर ते M.H. पंवर साहिबु 1964 में 1958 खां कमु शुरू कयो 1964 में पहिरियों किताबु लिखियो सही उन खां पोइ 10 किताब लिखिजी आख़िरी 1969 में जेको आहे सो साईं लिखियो ग्राउंड वाटर इन हैदराबाद में ख़ैरपुर डिवीजन उन जो बि मूं सिंधी तर्जुमो करे छॾियो आहे पर उन में छा हो त उन महिल कराची ते उन खां पोइ साईं वधीक उन खां अलॻि लिखियो हो सो असांजो ख़्यालु हुयो त उन कराची वारे हिसे खे बि उन में शामिलु करे ऐं पोइ सिंध में जर जो पाणी जे नाले सां इहो किताबु ईंदो इंशाअल्लाह जल्दी अची वेंदो त उन खां उहे त लिखिया उहो पंहिंजी आहे त किताबु हो वरी साईं हिकिड़ो सोर्स मटीरियल ऑन सिंध लिखियो जंहिंमें सिंध जंहिं बि किताब में आहे जेतिरा 5000 टाइटल्स आहिनि फारसी अरबी अंग्रेज़ी मतिलबु फ्रेंच स्पेनिश जेके 5000 किताब आहिनि जिन में सिंध जो ज़िक्र आहे कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि किताबनि जो हिकिड़ो रेफरेंस ठाहे ॾिनी त हीअ किताबु हिन सन में छपियो हिते छपियो हिन माण्हू लिखियो हिन अकेडमी छपियो या हिन इदारे छपियो या हिन जा हेतिरा ट्रांसलेशन्स थिया सही उहो सॼो सोर्स मटीरियल उन खां पोइ इहो क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध लिखी सिंध ते तहक़ीक़ करण वारा माण्हू प्लीज़ हिन किताब खे नोट मां तॾहिं पहिरीं चयो त सिंध खे सम्झणो आहे त M.H. पंवर खे पढ़ो पोइ क्रोनोलॉजिकल डिक्शनरी आई उन खां पोइ वरी साईं हिकिड़ो ॿियो किताबु साईं जो छपियो वाटर रिक्वायरमेंट ऑफ रिवेरियन एरिया ऑफ सिंध जे कचे खे केतिरो पाणी घुरिजे कचे जी 20 लख इन खे केतिरो पाणी घुरिजे ऐं इहो उहो पाणी उहो ज़ारा सॼो उनजो मतिलबु डिपेंडेंस आहे दरिया जे मथां जे दरिया में पाणी न आहे त कचो वीरान त उहो हिकिड़ो किताबु साईं जो छपियो उन खां पोइ साईं जो हिकिड़ो किताबु ॿियो छपियो M.H. पंवर साहिबु जेको कमु कयो न उन मां जेका शइ सम्झ ज़ारा हुनजी जेका एनालिटिकल पावर हो
तजियाती ॾाहप जेका हुई तजियाती ॾांहुं जेको हो हुनजो उहो तमामु डीप हो, तमामु मतिलबु उन गहरो हो। त उहा जेका शइ ॾिठई उहा लिखंदो वियो। त हिकिड़ो किताबु हुन साईं जो छपियो पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी ऑफ मैंगोस। अंब ते साईं जी हिकिड़ी अगरि तव्हांखे कॾहिं टाइम मिलियो त मां तव्हांखे साईं जी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन आहे अंब ते। तो अंब जेको आहे सो अंब जे हवाले सां मौसम कहिड़ी घुरिबल आहे, अंब में छा छा हुजणु घुरिजे, जंहिंजी खल कहिड़ी हुजणु घुरिजे, गर कहिड़ी हुजणु घुरिजे, ककड़ी कहिड़ी हुजणु घुरिजे, ऐं उन जो दुनिया में उनखे असां कीअं वधीक प्रोड्यूस कयूं, वधीक इंट्रोड्यूस कयूं उन ते। मां ॿ जुमला सिर्फ़ चवंदुमि, तव्हां शायदि वक़फ़े ते था वञनि। साईं जेका ॻाल्हि कई उनखे मां कंटिन्यू कंदुमि। साईं जी रिसर्च जेका आहे हाणे हॉर्टिकल्चर फार्म चइबो आहे, हुनखे हॉर्टिकल्चर फार्म चइबो आहे। उहा स्पेशलाइज़ेशन इन फ्रूट क्राफ्ट्स में जेका साईं जी थियल आहे। 17 क़िस्मनि जा मैंगोस हुननि ॿुधाया आहिनि। 17 काइंड्स ऑफ मैंगो, 6 काइंड्स ऑफ लीचीस। लीची थींदी आहे न, लीची, हा, जेका केॾी स्वीट हूंदी आहे। लीची जहिड़ो हिकिड़ो ॿियो नंढो फ्रूट आहे लौंगन। हा हा हा, उहो बि साईं इंट्रोड्यूस कयो। माशाल्लाह। ऐं 36 बुक्स लिखिया अथऊं हिन ते। तव्हां ॾिसो त सही न, बुक्स हुन ते ॿुधाया, उहे अनपब्लिश्ड आहिनि जी। ऑन पोस्ट हार्वेस्ट ऑफ फ्रूट, पोस्ट हार्वेस्ट तव्हां हार्वेस्ट कयो, उन खां पोइ उनखे फसल लहण खां पोइ उनखे कीअं बचाइणो आहे, कीअं बचाइजे, कीअं खपाइजे, कीअं पैसो मार्केट ताईं कीअं पहुचाइजे। यानी ही हिकिड़ो शख़्स, हाणे इंजीनियरिंग जे शोबे जो माण्हू आहे, छा हिननि न कयो आहे। सिंध में अंगूर कीअं थियनि, अंगूरनि जा 21 क़िस्म हिते करे ॾेखारियईं किसान मोरी जे भरिसां, जिते पाण यकीन कयो हे जेके बि ॻाल्हियूं अचनि पियूं साम्हूं हैरान कुन आहिनि। हिकिड़े इंसान मुंहिंजे ख़्याल में का अहिड़ी फील्ड न आहे जंहिं ते वर्क न कयो हुजे, कमु न कयो हुजे। सो मुंहिंजे ख़्याल में त असां ख़ुशि नसीब ऐं नसीब वारी क़ौम आहियूं जो MH पंवर जहिड़ा माण्हू माशाल्लाह। पर असां बदनसीब आहियूं जो उनखे अॻिते नथा कयूं। सही चयो, बिल्कुलु सही चयो। असांखे उमिरि सुमिरि जहिड़ा खोड़ माण्हू घुरिजनि। मां हिकिड़ी ॿी शख़्सियत जो नालो खणां, GM महकरी साहब, डॉक्टर GM महकरी साहब। त असां वटि वॾियूं कदावर शख़्सियतूं पयूं आहिनि, उन्हनि ते खोजना तहक़ीक़, उन्हनि जे कम खे अॻिते वधाइण लाइ माण्हू पाण खे ईअं डिवोट करे त जीअं ईंदड़ नसुलनि खे असां कुझु ॾेई वञूं। ऐं असांजे ईंदड़ नसुलनि लाइ अॼु जे नौजवाननि खे हिननि फील्ड्स में अची पाण खे मञाइणो पवंदो साईं वांगुरु। सही। अच्छा नागपाल साहब, हिकिड़ो सवाल जेको काफ़ी टाइम खां मुंहिंजे ज़हन में घुमे पियो, मां इहो पई चाहियां त अव्हां खां ज़रूरु कजे। छा करे यूनिवर्सिटीज़ में अव्हां पढ़ायो था, लेक्चर्स मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी ॾियो था, ऐं नौजवान तबिके सां अव्हां जो हिकिड़ो ख़ासि ॻंढापो आहे, वास्तो आहे। MH पंवर साहब या उन्हनि जहिड़ी शख़्सियतुनि खे असांजी यूथ केतिरो सम्झे थी, ऐं छा ही जेके किताब हिन महिल असां बि ज़िक्र कयूं था उन्हनि जे नज़रुनि मंझां गुज़रिया आहिनि? मुंहिंजे ख़्याल में 2% यूथ जी ॻाल्हि जेका कयो था, 2%। मां बिल्कुलु इन टच आहियां उन्हनि सां। उन्हनि जा ॿियो त छॾियो, मां इंटरव्यूज़ कंदो आहियां लेक्चरशिप लाइ, ज़ेबिस्ट जे तरफ़ां मां मुक़ररु आहियां। राइट। हाणे उन जे करे मां तव्हांखे पैरामीटर चई सघां थो, धुको नथो हणां। सही जी, मां मायूस बि न आहियां, मां ॾाढो पंहिंजे क़ौम मां मुतफ़िक़, मां वॾो रोशन ख़्यालु आहियां ऐं मां चाहियां थो त हीअ क़ौम घणो कुझु करे सघे थी, पर हा रुगो पाण पढ़ाइण सां न। सही चयो। MH पंवर जे फुट स्टेप ते हलण सां। हा, मां तव्हांखे ॿुधायो पियो त असांजी नौजवान क़ौम जेका, मां मास्टर्स जा इंटरव्यू थो कयां फॉर लेक्चरशिप, ठीकु आहे। हिकिड़े भेरे त मूं सभिनी खे मोटाए छॾियो, हेठां नोट हुयुमि त री इंटरव्यू, पाण वरी स्टार ॾियो, पब्लिश कयो, सभिनी अख़बारुनि में कंदा आहियूं। उन खां पोइ के 10-15 ॿार ईंदा आहिनि, हिकिड़ो माण्हू बि न खणी सघियुमि। मां बि हिकिड़ो चंडरो माण्हू आहियां। मेरिट न आहे, छो असां मोकारो एजुकेशन जो छो कयो आहे, भर्ती कई आहे रुगो। सही चयो। जिन खे पंहिंजो नालो लिखणु नथो अचे, मां हीअ तहक़ीक़ शुदा ॻाल्हि थो ॿुधायां। उस्ताद पघार वठणु वियो, अंगूठो पियो हणे, चईंसि उस्ताद, चई हा, चई मां त बाबा वियुमि त मूंखे बेलदारी ॾियो, मूंखे तूं हे लेटर थी वञ, चईसि मां कीअं न, चयूं भली न वञजांइ न। हाणे मूंखे ॿुधायो, मुंहिंजे नज़र में क़ौम खे हलाइण जो जेको स्टीयरिंग आहे उहो एजुकेशन आहे। बिल्कुलु। हाणे तव्हां अहिड़े माण्हू खे जंहिंखे ड्राइविंग न ईंदी आहे, स्टीयरिंग ते विहारियो, सम्झो त गाॾी कारे हणाईंदो, पाण त वीचारो वेंदो, ॿियनि 10 खे मारींदो। जी, त मां इहो अर्ज़ु थो कयां त असांजे नौजवाननि खे पैसे ऐं सिफारिश खे छॾे पाण में एबिलिटीज़ पैदा करणु घुरिजनि। असांजा ही स्टल वार्ड्स, ज़िंदगी जा बोर्ड आहिनि,
त बाबा हीअं कमु करे सघिजे थो सही। छो साईं मां त ग़रीब घर में पैदा थियो आहियां साईं ॿाराड़ी में सहूलियतूं कोन सहूलियतूं हुयूं कोन आहे बिजली कोन आहे स्कूल कोन आहे त अहिड़ा 10 माण्हू मां तव्हांखे ॿुधायां तव्हां हशामुद्दीन राशदी त ॾिसो अली अहमद राशदी ॾिसो AK बिरोही ॾिसो असांजो उनजो भाउ अहमद बिरोही ॾिसो त ही माण्हू सभु ॿाराड़ियुनि जा आहिनि सभु ॿाराड़ियुनि जा आहियूं ॻाल्हि सॼी स्पिरिट जी आहे हा सिंधी ज़हन वॾो फर्टाइल अथव सही उनजो ॿियो सबूत तव्हांखे घुरिजे त यानी पाण पढ़ाइण खां न पर पाण खे जाॻाइण खां थो चवां जी त उनखे ॿियो सबूत कजे जेके असांजी डायस्पोरा थी हितां जा सिंधी हलिया विया आहिनि जिते बि विया आहिनि उते हुननि जो ढाको आहे बिल्कुलु जहिड़े बि मुल्क में विया आहिनि हीउ सबूत आहे त छो त तव्हांखे घणनि अची चयो आहे त तव्हां जाइल आहियो तव्हां गॾ घुड़नि जी तहज़ीब रखो था तव्हां ॼट आहियो त बाबा असां सां मुक़ाबिलो त करे ॾेखारियो तव्हां वटि को माण्हू हुजे कढो जेको MS पंवर जे हिननि किताबनि हिन तहक़ीक़ुनि सां हुजे Competition हाई करे चैलेंज मुक़ाबिलो करे हुनखे सघे। फॉरेन यानी तव्हांजा हिकिड़ो क्रोनोलॉजिस्ट न हिकिड़ो जियोलॉजिस्ट न यानी हिकिड़ो जेको माण्हू इंजीनियरिंग करे 10 साल इंजीनियर रहियो आहे 12 साल इंजीनियर रहियो सरकारी तरह उन खां पोइ जेको हिननि कमु कयो आहे जेका तहक़ीक़ कई ऐं छा न कयो आहे यानी तारीख़ में वञो हॉर्टिकल्चर में वञो एग्रीकल्चर में वञो पाणी जे मुख़्तलिफ़ ड्रेनेजिस सैलिनिटी छा न कयो आहे सही। त असां चऊं था असांखे हिननि शख़्सियतुनि खां इंस्पायर थी करे प्रैक्टिकल इंस्पायर थियणु घुरिजे सही त असां पंहिंजे ॾींहं जा 24 कलाक मां 18 कलाक मां पंहिंजे ऐं मुंहिंजा स्टूडेंट्स पढ़िया आहिनि ऐं उन्हनि वॾा कारनामा कया ग्रेट हा उनजे लाइ इहो आहे भई हीअ ॻाल्हि शायदि पंहिंजे ॿियनि इदारनि खे कमु अचे जिन टॉप पोजीशन खयूं असां छा कयोसीं हीअ इदारा सिखनि ख़ासि करे प्राइवेट वारा सही असां हिकिड़ी डिनर रखीसीं उन में बाबा म्यूज़िक कंदासीं उन्हनि ॿिनि स्टूडेंट्स खे घुरायोसीं त बाबा तव्हां पाण ॻाल्हायो छो जीअं निकिता उन्हनि खे हिकिड़े खे उन वक़्त जी काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे हिकिड़े खे 35,000 हिकिड़े खे 50,000 नौकिरी ऑफर थी जेका हींअर सम्झो 4 लाख 6 लाख जे बराबरि आहे हुननि अची ॿुधायो त साईं मां 18 कलाक पढ़ंदी हुउसि हिकिड़े चयो साईं मां 14 कलाक पढ़ंदो हुउसि जी त कामयाबी लाइ माण्हू खे महिनत करण खां तयारु रहणु घुरिजे ही असांजा सही सबूत तमामु सुठी ॻाल्हि उमर साहब अमां जे हथ में किताब आहे ऐं उन ते असां ॻाल्हाईंदासीं पर हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ ब्रेक वठंदासीं जी व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक खां पोइ असांजी जेका कचहरी हले पई उनखे असां अॻिते वधाईंदासीं उमेदु आहे त हीअ जेका ॻाल्हि ॿोल असांजी हिन ब्रेक में थी आहे उहा मां सभिनी खे तमामु घणी पसंदि आई हूंदी वणी हूंदी पर सिर्फ़ु वणाइण जे लाइ ॻाल्हि करणु असांजो मक़सदु कोन आहे असांजो मक़सदु आहे तव्हां प्रैक्टिकली उन शयुनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु कयो सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूवर्स हिकिड़ी नंढड़ी साई हुई ऐं अमां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं ऐं ऑनियर त छा पर ऑफियर बि असांजी जेका कचहरी जंहिंखे असां ऑनियर कयूं पिया वेठा इहा जारी हुई ऐं इहो ई कारण हुयो त असांजे गुफ़्तगू जो सिलसिलो कंटिन्यू हुयो सो उनखे असां उतां ई जोड़ींदासीं ऐं उमर साहब कंहिं किताब जे हवाले सां अव्हां ॿुधाइण थी चाहियो ब्रेक खां हा पहिरियों मूं इहो पियो ॿुधाइणु घुरियो त साईं माशाल्लाह कमु त थकिबो ई कोन हो पछाड़ीअ ताईं बि साईं कमु कंदो रहियो जंहिं साईं लाॾाणो कयो उन खां कलाक अॻु में साईं जी हिकिड़ी ॿी मतिलबु हुनजे शख़्सियत जे हवाले सां ॻाल्हियूं हलंदियूं हलनि त हू पंहिंजो जेको फार्म अथसि किसानो जे भरिसां जिथे हींअर पाण खे पुराई बुते त चई बाबा मूंखे कंहिं शहीद जा पीर जे पेरांदी खां न पुरजो मूंखे पुरजो पंहिंजे फार्म ते जिते मूं महिनत कई ऐं उते ई हुनजी बुठी आहे मां उते चवंदो आहियां त उनखे MS पंवर बुठी चवंदो आहियां उनखे छो त बुठी तारीख़ी लफ़्ज़ आहे बुठी हूअं बुठ माना वॾो टकरी पहाड़ी बुठी असां नंढड़ी क़बर खे बि चवंदा आहियूं त बुठी MS पंवर साहिब जी बुठी हिकिड़ो तारीख़ी जाइ त उते हुन मतिलबु तमामु घणो कमु कयो पिए त पछाड़ीअ में जेको कमु कई पिए जंहिं ते जेको अधूरो रहिजी वियो उहो हुयो 6000 years हिस्ट्री ऑफ इरीगेशन इन सिंध साईं जे ख़्याल में साईं जे तहक़ीक़ जे हिसाब सां सिंध में जेके इरीगेशन जंहिंखे मां रेजाणी थो चवां उहा रेजाणी शुरू थी आहे आमरी दौर खां आमरी शहर आबाद थियो आहे महरगढ़ खां पोइ महरगढ़ जेको हींअर भले बलूचिस्तान में आहे पर MS पंवर साहिबु बाक़ाइदे साफ़ लिखे थो त 1739 में जॾहिं नादिर शाह सिंध खां फुरे बलूचिस्तान जे हवाले कयो कलात वारनि जे तेसि ताईं
महरगढ़ सिंध जो हिसो हो 1739 ताईं। जॾहिं 1739 जो त MS पंवर साहिब जो चवणु आहे हिन किताबनि में हिननि में उहे शयूं लिखियल आहिनि त जंहिंखे असां इंडस सिविलाइज़ेशन था चऊं, जेका इंडस सिविलाइज़ेशन अॻिते हली पखड़िजी ऐं हेॾां हिलमंद ताईं हली वई, जंहिंखे अॻे मंडीगाग चवंदा हुआ, हाणे उहो हिलमंद थी वियो आहे, या हेॾां काठियावाड़ ऐं उज्जैन ताईं हली वई, इहो सिंधी कल्चर इंडस सिविलाइज़ेशन जेको हो, उन इंडस सिविलाइज़ेशन जो जीअं चइजे त ॿिज जिथे मोरियो, जिथे ॿिज गौच अंगूर कढिया, उहा जाइ हुई महरगढ़। पोइ उतां महरगढ़ मां माण्हू जॾहिं आमरी में आया त आमरी में अचे पहिरियों भेरो हुननि रेजाणी शुरू कई, इरीगेशन शुरू कई। त उन हाणे इरीगेशन साईं जो ख़्यालु आहे त इरीगेशन उहा शइ आहे, पहिरीं थी एग्रीकल्चर ज़रात इंसान खे जेको इंसान मतिलबु वधंदो घुमंदो, बाबा हुते ॿेर पका खाधई, हुते पहिरों पका खाधई, हुते का शइ खाधई, मेड़ चूंड ऐं शिकार ते गुज़र, मेड़ चूंड ऐं शिकार ते गुज़र, जेको उन खां इंसान टिपियो तॾहिं जॾहिं ज़रात कई त ज़रात जेको पाण पोख पोखियईं हुअं त पोख जाथे फुटी उहा वञी पटे खाधई, ऐं जिथे पाण पोखियईं त पोइ हुनजी मजबूरी थी पई त उते वेहे त हिकिड़ी नई कल्चर डेवलप थी, माना उन ते झुगड़ी बि ठाहे, उते पंहिंजी ज़रूरत जूं ॿियूं शयूं बि पाणी भत करे, या अहिड़ी जाइ ते वञी वेहे जिते पाणी हुजे। वरी उन खे जेको वधीक बूस्ट ॾिनो, उन खे वधीक जंहिं वधायो, उहा शइ हुई रेजाणी। त जॾहिं माण्हू उन पोख ताईं पाणी पहुचाए पाण पोख कई त उहा पोख जी प्रोडक्शन उपत वधी वई, उपत वधी त वधीक उन में दिलचस्पी पंहिंजे खाइण जोॻो पैदा कयईं। वरी जॾहिं पंहिंजे खाइण जोॻो पैदा कयईं, कॾहिं वरी पंहिंजे खाइण खां वधीक पैदा कयईं, त वधीक जो पैदा कयईं त जेको हिकिड़ो माण्हू हो जंहिंखे ज़रूरत न रही त हाणे मूंखे बि उपत उपाइणी पए, त उन माण्हू जो दिमाग़ वरी ॿिए पासे वधियो त उहो हुनरमंद थी वियो। इहा रेजाणीअ जेका नई तारीख़ ठाही, हुनरमंद पैदा कयईं, लिखण पढ़णु पैदा कयईं, ज़ाहिर वरी उहो जेको हिक ॿिए खे ॾियणु वठणु, उहो या त बार्टर थिए, बाबा तव्हां मूंखे हीअ शइ ॾियो, मां तव्हांखे को मूंखे बकरी ॾिए त मां हुनखे बार्टर थिए। पर जेतरे बार्टर न थिए, अॻिले वटि उहा शइ कान्हे का, त वरी का ॿी शइ ॾियणी पए, उनजे लाइ हिसाब किताब लिखणो पए, लेखो करणो पए, उन लेखे खे लिखणो पवे, उन लाइ हिसाब जोड़जनि, उन लाइ हिसाब किताब थिए, लेखो थिए, उनजे लाइ लिखणो पए। उहो लिखणु शुरू थियो, ऐं जेको आहे सो तव्हां उनजी जेका सिंधू लिखत ॾिसो था त MS पंवर साहिबु जेको रेजाणी तारीख़ सिंध जी जेका रेज थियण खां पोइ, रेज करे पोइ बनी पोखण खां पोइ जेका तारीख़ जुड़े थी, उहा हिन किताब में हिन ते कमु कई पिए त साईं जो लाॾाणो थी वियो। पोइ वरी उहो किताबु उअं ई पियो हो अधूरो, पर उन में साईं मूंसां मतिलबु टच में हुयासीं, जो कुझु नक्शा वग़ैरह कुझु ॿियूं शयूं ठाहिण जे हवाले सां। पोइ जो साईं जो इंतकाल थियो त उन खां पोइ मूंखे चयूं त यार इहो किताबु कंपाइल करे ॾे, छो त उहो रा शेप में हुयो, उहो तयारु करे मूं कंपाइल करे ॾिनो, जेको कल्चर डिपार्टमेंट छापियो। उन खे पोइ अंग्रेज़ी में हो, साईं जो सॼो कमु अंग्रेज़ी सभ खां वधीक असांजे लाइ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त अंग्रेज़ी उहा ॿोली आहे जंहिंखे हर माण्हू सम्झे थो। तॾहिं इहो पैगाम सिर्फ़ पहिरें जेको चयो त साईं खे सिंध हाणे थी सुञाणे, साईं खे सॼी दुनिया अॻे सुञाणे पई, उहो इन करे चयो। ऐं उहो साईं खे रोकरायो सिंधी में कमु करण खां, जेको मुस्लिम औरत ते मूं तव्हांखे ॿुधायो न जेके फ़तवाऊं थियूं, चई बाबा ठीकु आहे तव्हां न पढ़ो, मूंखे मां अंग्रेज़ी में थो लिखां। ऐं अंग्रेज़ी में हुन एतिरी रिसर्च कई, ऐं तंहिंखां पोइ अंग्रेज़ी में लिखण जो साईं जो हिकिड़ो ॿियो सबबु हो, जेको तव्हांखे साईं जो हिकिड़ो आर्टिकल आहे, जेको लेक्चर हुन ॾिनो हो ईरान जे कल्चरल सेंटर में 1975 में शायदि, उन में हुन फारसी जे हवाले सां लिखियो आहे त फारसी सिंध में पोइ हिते कीअं पई। उन जे पछाड़ी में जॾहिं कंक्लूड थो करे त उहो लिखे थो त फारसी जे जाइ ते हिते उर्दू खे आंदो त वियो, पर उर्दू या अंग्रेज़ी जी जाइ ते, पर उर्दू उहा जाइ वठी कोन सघंदी। वठी इन करे कोन सघंदी त उर्दू में टेक्निकल लफ़्ज़ ऐं टेक्निक उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन जे लाइ उर्दू में कोन्हे को, तंहिंजे करे उर्दू अंग्रेज़ी जाइ न वठी सघंदी। इहा ई शइ अगरि इहा ई कसोटी अगरि तव्हां सिंधीअ लाइ रखो त तव्हांखे पाण सम्झ में अची वेंदी ॻाल्हि। त इहो किताबु साईं जो अधु में रहिजी वियो, उहो कंपाइल करे मूं हुननि खे ॾिनो, उहो छपियो अंग्रेज़ी में हो। पोइ सोचियुमि त यार इन खे सिंधी में बाणिजे जीअं सिंध ताईं पहुचे। ऐं तव्हां मतिलबु इन मां अंदाज़ो लॻाईंदो त नगर पार्कर
नगर पार्क खां सफ़ा परते बिल्कुलु बॉर्डर ते हिकिड़ो जाइ आहे चूड़ियो मूं बि कान ॾिठी आहे पर उतो हिकिड़े माण्हू मूंखे फ़ोन कयो ऐं पोइ नक्शे में ॾिठमि त उहा शइ उते हुई उन चयो यार एम एस पवार एॾो वॾो स्कॉलर हो मूंखे उन ॾींहुं पक थी त एम एस पवार साहिबु पहुचे थो पियो सिंध जी कुंड में पहुचे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े लेखक जे लाइ इन खां वॾी का अचीवमेंट नथी थी सघे त हू जेको कमु करे थो जंहिं मक़सद लाइ करे थो उहो मक़सदु माण्हुनि ताईं पहुचे। हा हाणे ॻाल्हि मां कंदुमि साईं जेको लेक्चर ॾिनो न सपोज़ आम माण्हू जी सम्झ जी ॻाल्हि कयो सही मुंहनि जे दड़े ते ॻाल्हाईंदे मूं 3-4 दफ़ा हिते बि चयो आहे तव्हांजे हिन प्रोग्राम में बि त हीअ जेका तहज़ीब आहे इन जो बुण बुनियादु आमरी तहज़ीब आहे गढ़ वारी ॻाल्हि जेका साईं कई न हाणे ॾिसबो ईअं आहे त तहज़ीबूं ठहनि कीअं थियूं वधनि कीअं थियूं मुंहनि जो दड़ो सॼी दुनिया में छो मशहूरु आहे जंहिं वक़्तु इंसानु जानवरनि वांगुरु रहंदो दुनिया तहज़ीब ई न सिखी हुई ज़रूरत ईजाद जी मां आहे त ही माण्हू जॾहिं हिते आया ऐं स्टेप बाय स्टेप ज़रायत जॾहिं शुरू थी न ऐं ज़रायत में पहिरियों कमु आहे औरत जो जी खेती ॿाड़ी करणु सेखारणु इन ॻाल्हि में को शक कोन आहे त मतिलबु ही शयूं इन्हनि हवालनि सां पढ़जनि उहो साईं लिखियो आहे ज़रूरु लिखियो साईं कीअं न लिखंदो जेकॾहिं नागपाल साहिबु ॻाल्हि कई आहे त साईं त मुंहिंजे ख़्याल में इन खां पहिरियों उहा असां त साईं जन मां सिखियो आहे न साईं हे त असांजा उस्ताद किताब में रेजाणी तारीख़ में साफ़ साफ़ लिखियो आहे त जेका पोख हुई पहिरीं पोख मतिलबु रेज करे पोख करण जो मतिलबु हिकिड़ो मींहुं वसियो हिकिड़ो तालाब में पाणी तेज़ थी वियो उनखे थांवनि सां थालनि सां छलपे बि जेको आहे पाणी ओसि ताईं पहुचाए नार बपो जी ॻाल्हि आहिनि बुका बपो जी ॻाल्हि आहिनि पहुचाइण त औरत शुरू कयो खुरपीअ सां बल्कि असां तस्वीरूं बि आहिनि उहे जेके पुराणे तहज़ीब पर उहो लिमिटेड हुई सही उहा लिमिटेड हुई खुरपीअ सां थोरो पे कहे सघे बल्कि ये ॻाल्हि आहे प्रैक्टिकली ये शयूं असां ॻोठाणनि एरियाज़ में ॾिसूं वेठा अथा अॼु बि औरत गांव असांजूं औरतूं थियूं कनि इवन रोम्बो लाबारो हर शइ अॼु बि पर उहो त हींअर सपोर्टिंग हींअर सपोर्ट आहे पर जॾहिं पहिरीं शुरूआत औरत कई उन खां पोइ जॾहिं मर्द वटि छा हो त माल चारींदो ढगो धारींदो सही ऐं साम धारींदो ज़ार ॿार जो कमु करे पियो त उन ढगे ते जेका हुन पोख करणु शुरू कई त औरत खां घणी वधीक कई ऐं एम एस पवार साहिबु कंक्लूड हिते थो करे त हिते अचे औरत पंहिंजी आज़ादी विञाई जेका 8000 साल गुज़रण खां पोइ बि हींअर ताईं उन पंहिंजी आज़ादी घुरण लाइ पंहिंजी पाण खे मर्द जे बराबरि करण जे लाइ अञा ताईं जतन करे थी पई इहे एम एस पवार साहिब जा लफ़्ज़ आहिनि हिन किताबनि बिल्कुलु त मां इहो रिकॉर्ड करणु थो चाहियां इहे ॻाल्हियूं त अहिड़े नमूने सां ॿुधाइजनि जीअं मूं चयो त मां केतिरनि हंधि ते ॿुधायो आहे त न बाबा असांखे औरत सेखारी यानी तव्हां चओ त औरत छा थी करे सघे उन खां पोइ ज़रायत जे करे हाणे तव्हां फ़सुलु त पोखियो हाणे उहो जेसि ताईं तयारु थिए न तव्हांखे उते रहणो पियो हे बस्ती कीअं ठही जी ऐं इहा तहज़ीब कीअं थी फुटे न रुगो ॻोठ पर उन्हनि ॻोठनि खां वधी उहे शहर आबाद हा वधंदो वियो न साईं उहो आबादी जे वधण सां सॼो इन जो बुनियाद रेजाणी आहे ऐं हमेशह दरिया जे कप ते आबादियूं थियूं आहिनि उनजो सबबु असांजी हीअ पोखी आहे त उन्हनि जे करे हाणे जॾहिं वधण खां पोइ पंहिंजे एतिरो वॾा फ़सुलु कयूं जो हुननि जे खाइण खां छो त आबादी तमामु थोरी घणा हुआ हाणे उनखे संभालण लाइ तव्हां ॾिसी मुंहिंजे दौर जा गोडाउन्स ॾिसणो था कहिड़े नमूने में ठहियल आहिनि अच्छा ट्रांसपोर्टेशन जा यानी कमाल आहे हुनजी इंजीनियरिंग मां ॾिसंदो आहियां वाइड़ो थींदो आहियां यानी उते अहिड़ियूं मशीनरियूं न हुयूं कीअं उन्हनि कयूं आहिनि पंहिंजूं 3 मंज़िलनि ताईं ठाहे उन्हनि खे हेठि लाहिनि था उन में बि औरत उन्हनि सां गॾु आहे त पोइ उन वाधारे उपत खे असांखे ॿाहिरि मोकिलिणो आहे पोइ उन तहत हुननि फीथो ठाहियो गाॾियूं हलियूं ॿेड़ा ठाहिया छो त सॼो वापारु जेको हो उहो ऐं इन मां एतिरी डेवलपमेंट थी जंहिंखे असां अॼु सिंध वर्की चऊं था सॼी दुनिया ताईं पहुचायूं त हाणे हीअ शयूं जेके हिस्ट्री इन स्टोन्स चवंदा आहियूं असां जेके मौजूदु आहिनि उन हिस्ट्री इन स्टोन्स खे ॾिसण खां ईंदा आहिनि जेके जंगलनि में रहंदा डार्क एजिस पाण मञींदा आहिनि ऊंधाए दौर में रहंदा सिंध एॾी ख़ुशहाल हुई सॼी तरक़ी इंसान जी फीथे जे मरहून में न ऐं यकीन कयो अॼु मूंखे ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त काश असांजी सिंध उहा ई हुजे हा छो जो मौजूदा सिचुएशन जेका आहे उहा बि थी सघे थी असां वटि एम एस पवार घुरिजनि या जेके मूं नाला खया अहिड़ा माण्हू घुरिजनि असां ई करण वारा आहियूं न तॾहिं बि त इहे असांजा माण्हू हुया न
सॼी सिंध खे जेको ॾिसण था अचनि इहे असांजा माण्हू आहे न सिंध वर्की सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो ऐं मूं चयो त अॼु बि सिंधी जिते वेठा आहिनि न उहे गज़ब जो वापारु फन आर्ट सॼी इंडिया जे फिल्म इंडस्ट्री ते कब्ज़ो आहे थोरा माण्हू आहिनि जी ऐं गेजूं आहिनि उन्हनि जा एॾी हिननि जी डेवलपमेंट आहे तव्हां हांगकांग वञो सिंगापुर वञो कहिड़े बि खिते में वञो तव्हांखे सिंधी मिलंदो तव्हांखे यकीन न अचे त अल्ताफ़ शेख जा किताब पढ़ी ॾिसो मतिलबु हुन पंहिंजे पढ़िया आहिनि जी ऐं मूंखे अंदाज़ो आहे उन जा सफ़रनामा पढ़ण खां पोइ यकीन कयो हैरत थींदी आहे त असां वटि अॼु बि इहो चयो वेंदो आहे त भई सिंधी माण्हू कुझु न कयो आहे सिंधी माण्हू किथे न पहुतो आहे सिंधी माण्हू का मंज़िल कोन माणी आहे पर हक़ीक़त इहा आहे त मां चवंदी आहियां त सिर्फ़ु अखि जे जेको नज़रियो आहे ॾिसण जे तरीक़े खे अमां बदिलियो नज़रियो तव्हांजो पाण ई चेंज थी वेंदो पर न हिन में हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे असांखां इहा सॼी जेका तरक़ी आहे न उहा हींअर खसी वञे थी दानिस्तनि असांजे ॿारनि खे तव्हां अफ़ीम ॾियो हीरोइनियूं ॾियो अहिड़े क़िस्म जूं शयूं ॾियो 24 कलाक मूंखे अफ़सोस थींदो आहे या त हिकिड़ा माण्हू वॉलीबॉल खेॾनि था न मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे असांजी रांदि आहे पर उन ते 50 माण्हू बीह ॾिसनि था हिकिड़ा माण्हू ताश था खेॾनि जेका कंहिं कम जी रांदि आहे लूडो था खेॾनि 10 माण्हू हुन जे मथां वेठा आहिनि छो साईं लेट्स किल टाइम मुंहिंजी हिन ते हिकिड़ी पोइम आहे त तूं छा वक़्त खे मारे सघंदे वक़्तु तुंहिंजा अबा ॾाढा मारे छॾिया वक़्तु त वॾो किलर आहे दुनिया जो ऐं तव्हां था चओ लेट्स किल टाइम यू आर बीइंग किल्ड एवरी सेकंड इन वक़्त खे पकड़ियो एॾी डीप ॻाल्हि कई आहे जो हिनखे जेकॾहिं केरु सम्झणु चाहींदो न त बेटदड़ी भाषा जो ॿ सुठियूं आहिनि इन हवाले सां साईं साहिब शाह साहिब जा पार्कूं आहिनि असां त शागिर्द आहियूं तमामु परे पर साईं जे ॿ सुठियूं आहिनि घड़ी लॻी घड़ियाल ते घड़ियाल कयो घोड़ा घड़ी मतिलबु अॻे घड़ियाल वॼंदो ठा कंदो न जी घड़ी लॻी घड़ियाल ते घड़ियाल कयो घोड़ा ॿुध ई न ॿोड़ा इहा घड़ी बि घटि थी इहा घड़ी बि घटि थी मुंहिंजी ज़िंदगी मां इहो सेकंड घटि थियो होशियारी कर वक़्तु कोन कयो वक़्तु तोखे किल कयो सही बल्कि असां चवंदा आहियूं न हमेशह हर ॻाल्हि ते अञा टाइम पियो आहे ज़िंदगी पई आहे हे कमु करे वठंदासीं पर हक़ीक़त इहा आहे त हितां उथण खां पोइ घर पहुचंदासीं या न पहुचंदासीं इग्नोरेंस आहे न असांजी वक़्त खे असां ज़ंजीर विझूं मूं ॾाढो जॾहिं अहिड़ा शख़्स वञनि था न अहिड़ो धक थो लॻे मां तव्हांखे छा ॿुधायां यानी 2-3 मिंट त साकिन थी वेंदा आहियूं सफ़ा असां अहसास क़िस्म जा माण्हू आहियूं पोइ मूं हिकिड़ी लाइन लिखी ऐं वक़्तु विझां संघर मां तोखे तूं कहिड़ा माण्हू मारी थो यानी मुंहिंजो वस पुॼे त तोखे मारे छॾियां हेॾा प्यारा आख़िरी किताब जेको मतिलबु छपिजी आयो आहे उहो आहे सिंध ऐं कच्छ वॾी तारीख़ आहे जेको हींअर छपियो आहे ज़बरदस्त छपजण लाइ त घणो मवाद पियो आहे पर जेको हींअर छपियो आहे उहो सिंध ऐं कच्छ जा लाॻापा इहो अंग्रेज़ी में लिखियलु आहे सिंध कच्छ रिलेशन्स उनखे सिंधी में तर्जुमो कयो डॉक्टर ग़ुलाम लाके साहिबु जेको छपरायो मुंहिंजी अकेडमी आहे ऐं हाणे 25 दिसंबर ते हिन जी पधिराई थी हिन में कच्छ सां सिंध जा 8000 साल खां लाॻापा उन 8000 सालनि में मतिलबु उहे लाॻापा कीअं रहिया छा रहिया हितां माण्हू ओॾे विया ओॾो माण्हू हिते ईंदा रहिया केसि ताईं रहिया पर उनखे कंक्लूड जेको करे थो हिमेश पंवर साहिबु सो बि ॾाढो ॾुखारो आहे कंक्लूड करे थो चए थो त कच्छी 1956 खां पोइ ज़ाहिर हिंदुस्तान में शामिलु थी आहे गुजरात सूबे में हाणे त कच्छ जो नालो ई कोन्हे गुजरात सूबो थो चइजे गुजरात खां आयो काठियावाड़ बि गुजरात में शामिलु थी वियो त कच्छी ऐं कच्छी हूअं आहे त सिंधी ॿोली जो हिकिड़ो लहजो पर हींअर कच्छी सिंधी कोन लिखी सघनि सिंधी वारा लफ़्ज़ जेके आहिनि से कच्छनि खे सम्झ कोन अचनि ऐं कंहिं बि इन ते कमु कोन कयो आहे त इन्हनि जो विचों टोड़ कीअं कटिजे इन जे करे हाणे होरियां होरियां कच्छी सिंध खां परे थींदा वेंदा कच्छ माना बगल असांजी कच्छ इहा सिंध जी कच्छ ईअं सदाईं लाइ कपिजी वेंदी सिर्फ़ु इन ॿोली ऐं लिपि जे हवाले सां इहो साईं कंक्लूड कयो आहे हिन किताब में माशाअल्लाह यानी कि हिकिड़ो तमामु वॾो असांजे मुस्तक़बिल खे फ्यूचर जेको मुहक़क़ आहे उनखे हिन ते कमु करणु घुरिजे ॻाल्हि जेका साईं जे वरी हाणे थोरो ज़िंदगी ते पछाड़ी में कुझु छो जो वक़्तु असां वटि यकीन कयो इलाही महदूद आहे अॼु मां जॾहिं मूंखे ख़बर पई त हीअ आख़िरी ब्रेक आहे थोरी देरि खां पोइ वाइंड अप कंदासीं मां चयो हा वक़्तु गुज़री वियो अॼु अहसास ई न थियो यकीन मां थोरो तव्हां ॻाल्हि कई त ॿाराड़ी जो माण्हू
बिल्कुलु ॿाहिराड़ी जो माण्हू हिकिड़े हाणे ॻोठाणो मूंखे इलाइक़ो। जॾहिं साईं एम एस पंवर साहिब सां 6-7 साल विझड़ा पिया थी त जॾहिं साईं जो लाॾाणो थियो त मूंखे कंहिं चयो त आर्टिकल लिखी ॾे साईं जे हवाले सां, पोइ मूं जेको साईं खे ॾिठो उन जे लाइ लिखियो जेको लिखियो त मूंखे उन में हिकिड़ी शइ सम्झ में आई त ॿाहिराड़ी जो माण्हू, उन ॿाहिराड़ी जे माण्हू खे ॿाहिराड़ी में छा आहे, पोख कीअं थी थिए, मायूं कीअं थियूं लाबारो कनि, मायूं कीअं थियूं रोंबो कनि, मर्द खे कीअं थियूं सपोर्ट कनि, ऐं एग्रीकल्चर में जेको असां चवंदा आहियूं न ॾे वठि वारो मिटियूं माइटियूं उहे छाजे करे थियूं, उहो साईं चए थो त उहो इन करे थियूं त हुननि खे पंहिंजा नंग पूरा करणा हुआ, इसमें माण्हू पूरा करणा हुआ। बाबा असां छोकिरी ॾियूं था, असांखे बि छोकिरी ॾियो, असांखे कमु बनीअ ते कमु अचे। मतिलबु इहो कॉन्सेप्ट इहो ज़राअत सां रिलेटेड हो ॾेती लेती जो, त उहो उते उहो सिखियईं। उन खां पोइ जॾहिं शहर में आयो, मेहड़ में पढ़ियो, मैट्रिक मेहड़ में कई, उन खां पोइ हिते आयो, कराची में पढ़ियो, कराची में पढ़ण खां पोइ वरी बी जॾहिं हिते कई मैकेनिकल एंड सिविल में, उन खां पोइ एग्रीकल्चर इंजीनियरिंग में MS करणु हलियो वियो विस्कॉन्सन, मेडिसन यूनिवर्सिटी विस्कॉन्सन में, उते पढ़ियो। त इन दौरान मतिलबु ॾिसो न त हाणे माण्हू जा ॾेख बदिलबा रहिया, हीअ ॿाहिराड़ी पोख, ही शहर नमूना मटिजी विया, वरी उन खां वधीक डेवलप्ड अमेरिका बि। इहे सभु शयूं जॾहिं ॾिसी आयो त हुन जो जेको विजन हुयो एतिरो वधी वियो जो उन मज़हब खे बि ॾिठो, सूफ़ीअ खे बि ॾिठो, सोशलॉजी खे बि ॾिठो, एग्रीकल्चर खे बि ॾिठो, इरिगेशन खे बि ॾिठो, आर्कियोलॉजी खे बि ॾिठो, ऐं हिकिड़ी नई शइ जेका हुन माण्हू पेंट कई, ऐं उहा जेका नई शइ जेका जंहिं गहराईअ मां, जंहिं डेप्थ मां जेका हुन शइ माण्हू असांजे साम्हूं आंदी, उहा शइ जेका आहे सा बेमिसाल आहे। ऐं मूं उन आर्टिकल खे कंक्लूड ईअं कयो त MS पंवर साहिब खे संदसि ज़िंदगीअ में सिंध सम्झी न सघी, पर जॾहिं MS पंवर साहिब जे लाॾाणे खां पोइ जॾहिं संदसि सॼो कमु सिंधियुनि खे सम्झ में ईंदो, तॾहिं पोइ ॾाढा दुखारा थींदा त यार इन माण्हू जी असां इज़त। अञा मुस्तक़बिल जी ॻाल्हि थो कयां, साईं मुस्तक़बिल जो अञा माण्हू आहे, हुनजी तहक़ीक़ लाइ अधु खां वधीक कमु रहियो पियो आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो, उहे सभु शयूं ॾिनियूं वेंदियूं, इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां जेको कमु कंदो थो अचां सो माण्हुनि खे सम्झाइण लाइ। वाह, तमामु सुठी ॻाल्हि, यकीन कयो ॾाढी। ॾिसो तव्हां ॻाल्हि कई त उहो हिकिड़ो सूफ़ी माण्हू बि हुयो, सूफ़ी नेचर जो माण्हू बि हुयो। सूफ़ी नेचर जो माण्हू न हो, हू MS पंवर साहिब खे हर मार वरी ॿी ॻाल्हि थी वेंदी, MS पंवर साहिब खे माण्हू चवंदा आहिनि एथिस्ट, पर मां MS पंवर साहिब खे एथिस्ट न सम्झंदो आहियां। मां सम्झंदो आहियां त एथिस्ट MS पंवर साहिब खे चवणु माना MS पंवर साहिब खे महदूद करे छॾियो। हुन माण्हू जी नज़र, मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त हुन माण्हू जी नज़र उन वक़्त ते हुई जॾहिं धरती जुड़ी पए। हिन में पहिराइती सिंध कथा में साईं चए थो त 10,000 साल अॻु में इंसान में ख़लकणहार जो तसवुर ई कोन हो। साइंटिस्ट, समाजी साइंटिस्ट, उनखे चइबो सोशल साइंटिस्ट। हा, उन साईं खे माण्हू एथिस्ट चवंदा आहिनि, पर मां एथिस्ट चवण माना उनखे लिमिटेड करणु, माण्हू जो विजन ग़लति आहे। साईं मज़हब जो विजन अरबनि सालनि ते हुई, उन अरबनि सालनि ते उन माण्हू। छाजे करे जो ही इख़्तितामी लम्हा आहिनि त मां चाहींदसि हिन महिल ताईं असांजी जेका गुफ़्तगू थी आहे नागपाल साहिबु, छो जो असां काफ़ी मरतबा ईअं थियो आहे, मां पंहिंजी ज़िंदगी में खोड़ प्रोग्राम कया आहिनि त ॻाल्हाए वेंदा आहियूं कंहिं शख़्सियत ते, पर वरी बि सुवालु इहो ई रहिजंदो आहे त सिखियो छा, हासिलु छा कयो, करिणो छा आहे। छा सिर्फ़ु ही किताब जेके मार्केट में पिया आहिनि इहे ईअं असां डेकोरेशन जे पीस तौरु सजाए रखंदासीं, या इन मां कुझु असांखे हासिलु बि करिणो आहे। सो जेका यूथ अवांखे ॾिसे पियो, मूंखे ख़बर आहे त हिन महिल हिकिड़ो वॾो तबिको असांखे ॾिसे पियो, ऐं हिन महिल यकीनन कुझु खे प्रोग्राम वणियो हूंदो तमामु घणो, ऐं उन ॾींहुं पंहिंजा कमकार बि मुलतवी कया हूंदा, जेका हिकु ख़ुशाइन ॻाल्हि असांजे लाइ। मां ऐड कंदो हलां त हिननि किताबनि जा हाणे PhD में माण्हू हवाला ॾियनि पिया, ऐं हिकिड़ो माण्हू ख़ुसूसी तौरु MS पंवर साहिब जे ज़िंदगी ते PhD करे पियो, उहो लेक्चरर आहे लाड़काणे में, एजाज़ थहीम हुनजो नालो आहे। उहो स्पेशली PhD पियो करे MS पंवर साहिब ते, ऐं उहो बि मतिलबु असांजी महिनत बि हुन में ज़ाहिर शामिल आहे। बिल्कुलु शामिल आहे। नागपाल साहिबु, तव्हां वक़फ़े में बि इहा ॻाल्हि कई, तंहिं वक़्तु बि मुंहिंजे ज़हन में ई, अॼु बि तव्हां हींअर बि कंक्लूड कराइणु चाहियो था। लेनिन खे कोट कंदुसि, अमल सवाइ इल्मु उहा संड औरत आहे जेका कोई ॿार ॼणे न सघंदी, माना डेवलपमेंट रुकिजी वेंदी। हिननि अमुल माणक हीरनि जी जेका असांजे मथां जवाबदारी आयद थिए थी, इन जी डेवलपमेंट खे असां अॻिते वधायूं। असां हिननि फील्ड्स खे जेके असां नाशना आहियूं, मां सच थो चवां, मेजॉरिटी ऑफ द पीपल असांखे चाहे अॼु जो दौरु ख़ासि तौर ते
2+2 जो आहे। सभई माण्हू कॉमर्स में था वञनि, मां MBA कंदुसि, हा मां CA कंदुसि, छा लाइ मूंखे 1.5 लाख रुपया पघार घुरिजे। असां पंहिंजे ॿारनि खे, माना घर वारनि लाइ बि ॻाल्हायां थो, टीचर्स लाइ बि ॻाल्हायां थो, असां उन्हनि खे इहो सेखारियूं त ख़ुशि कीअं रहिजे। ख़ुशी पैसे मां न मिलंदी आहे, ख़ुशी ख़िदमत मां मिलंदी आहे। जहिड़े को माण्हू ख़ुशि हुयो त हिमेश पंवर ख़ुशि हो, या जेके मां मूं ॿिया नाला खयां, जिन पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़ो डायरेक्शन ॾिनो कि ज़िंदगी जो को मक़सदु मतिलबु न आहे, वॾो मक़सदु मतिलबु आहे। हिननि माण्हुनि खे ॾिसो त लतीफ़ खे ॾिसो, सचल खे ॾिसो, जेके बि तव्हां वटि साइंटिस्ट खे ॾिसो, असांजी सोचूं एॾियूं लिमिटेड आहिनि त असां रुॻो फतवाऊं ॾियूं था। असांजे रिलीजन जी सोच एॾी ग़लति आहे जो अहिड़े माण्हू खे जेको सोशल साइंटिस्ट आहे, जंहिं सॼी तहक़ीक़ कई आहे, उनखे अथीस्ट चई कुंड में रखी छॾियऊं। त ॿारनि खे इन तरफ़ अचणु घुरिजे, सोचणु घुरिजे, हिन तहक़ीक़ खे अॻिते वधाइणु घुरिजे। पाण MS पंवर थियो त असां ही कर्ज़ लाहे सघंदासीं जेके हिन फील्ड सां वाबिस्ता आहिनि, ऐं नवां माण्हू हिन तरफ़ सोचनि त असां पंहिंजे हिन धरतीअ लाइ छा कयूं था ऐं कंदा रहूं, ऐं उनखे नवां डायरेक्शन्स ॾियूं, हुनखे सॼी दुनिया ते आशना कयूं, जेको असांजो जीअं तव्हांजी ख़्वाहिश हुई त असांजो जेको मुंहिंजो दिलो या असांजी जेका तहज़ीब हुई, जेका असांजी नामाचारी सॼी दुनिया में, असांजो टारगेट हिकिड़ो हुजणु घुरिजे त लेट्स रिगेन इट एंड गो इन द मार्च ऑफ सिविलाइज़ेशन। हा हिन IT सां हली। सो वॾी महिरबानी अव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जी। यकीन कयो अञा यकीननि अव्हां जे ज़हन में बि इलाही कुझु ॻाल्हाइण जे लाइ हूंदो, हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो, ऐं मुंहिंजे ज़हन में बि काफ़ी शयूं आहिनि। मां मतिलबु ख़्वाहिश त हुई त ज़रूरु उहे सभई शयूं असांखे हासिलु थियनि, पर छा कजे जो वक़्तु वॾो ज़ालिम आहे। उहा ई ॻाल्हि थी न त वक़्त खे असां किथे बीहारे नथा आणे तव्हां संगर नथा विझी सघो। सो असां कोशिशि कंदासीं। साईं जो तमामु घणो कमु आहे, जीअं मां अर्ज़ु कयो न त 60 साल जो साईं जो कमु असांखे 300 साल सम्झण में लॻा। सो असां हीअं कंदासीं त हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम असां वरी रखंदासीं, छो जो साल जो आगाज़ असां हेॾे बहितरीनु प्रोग्राम कयो आहे, ऐं कोशिशि रहंदी त असां विच में अहिड़े क़िस्म जा अदबी प्रोग्राम कंदा रहूं। पर साईं जन ते हिकिड़ो ॿियो प्रोग्राम, हिकु छा जेकॾहिं 2, 3, 4, 5 बि करणा पिया, ऐं साईं जन जी किताबनि जे हवाले सां सो वॾी महिरबानी सर, मुख़्तसरन पैगाम। वॾी महिरबानी। सको पैगाम ॾियण चाहिंदा। मुख़्तसरन पैगाम इहो आहे त साईं हिमेश पंवर साहिब जो कमु ही जेको मूं हींअर तव्हां ताईं पहुचायो आहे, सो त तमामु थोरो आहे, तमामु घणो कमु आहे। इन कम खे ॾिसंदे करे, इन कम खे पढ़ी, इन कम खे सम्झी करे, इन खे जेतिरो अॻिते वधायो ऐं जेतिरो पाण खे मज़बूत कयो, सिंध जी सोसाइटी खे मज़बूत कयो, उहो ई पंहिंजी कमी। वाह नागपाल साहब। महिरबानी। असां इहो चाहियूं था त असांजो नौजवान बिल्कुलु IT कंप्यूटर ते कमु करे, पर वक़्तु न विञाए। हा, हीअ फेसबुक ऐं WhatsApp बिल्कुलु इस्तेमालु करे, पर हिकिड़ो टाइम शेड्यूल ज़रूरु ठाहे, पंहिंजी ज़िंदगी खे ऑर्गेनाइज़ कयो, डिसिप्लिन कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि एड कंदो हलां पछाड़ी में, त हीउ जेको साईं जो सॼो कमु आहे उहो मूं PDF फॉर्मेट में इंटरनेट ते वेबसाइट आहे archive.org, उन ते तव्हां वञी MS पंवर सर्च कयो या उमर सुमरो सर्च कयो, तव्हांखे साईं जूं सॼियूं शयूं जेके आहिनि से उते साईं जे कम ते मूं कुझु डॉक्यूमेंट्रीज़ बि ठारायूं आहिनि, उहे बि तव्हांखे उते मिलंदियूं, ऐं किताब बि तव्हांखे PDF फॉर्मेट में मिलंदा, तव्हां पाण ई डाउनलोड कयो। वॾी महिरबानी। लख थोरा मजा, थैंक्स अ लॉट। जी व्यूअर्स, ही प्रोग्राम अवां सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते बि ॾिसी सघो था, YouTube ते बि अवां सर्च करे सघो था। मां ज़रूरु चाहींदसि त अवां हिन प्रोग्राम खे ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि सां पिणु शेयर कयो, ख़ासि करे जेके अदब जा स्टूडेंट्स आहिनि या अदब जा जेके न बि आहिनि माण्हू, छो जो हिनखे असां उहा ई ॻाल्हि थी न, हिन शख़्सियत खे असां महदूद नथा करे सघूं त सिर्फ़ु उहे ई ॿार या उहे ई नौजवान ही प्रोग्राम ॾिसनि जिन जो वास्तो अदब सां आहे। सभिनी खे ॾिसणु खपे ऐं कोशिशि कजो त पंहिंजे दोस्तनि सां अवां ज़रूरु शेयर कयो, पंहिंजो फीडबैक, पंहिंजी राय अवां ज़रूरु ॾिजो, ऐं कोशिशि कंदासीं त वरी अहिड़े क़िस्म जा 2-3 प्रोग्राम्स असां ॿिया कयूं। उमेद कयूं था तव्हां सभिनी खे तमामु घणा पसंदि ईंदा। सो फ़िलहाल जे लाइ मां अवां खां इजाज़त चाहींदसि। इनशाला सुभाणे ज़िंदगी साथ ॾिनो त वरी अवां सां मुलाक़ात थींदी हिकु नए प्रोग्राम सां गॾु ऐं नवनि महिमाननि सां गॾु। सो तेसीं ताईं अल्लाह वाहे। सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे